अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स के रोज़ाना एक आज़ाद मुमलिकत खे त सलाम मुझे हमेशा वेंदो आहे, पर अॼु स्पेसिफिकली उहे तमाम माण्हू जेके मक़बूज़ा कश्मीर जा माण्हू आहिनि, अॼु स्पेसिफिकली मुंहिंजो सलाम उन्हनि जे लाइ आहे। उन्हनि जी हिम्मत ते, उन्हनि जी अज़मत खे सलाम आहे। उहे माण्हू जेके गुज़िरियल कई सालनि खां 75-76 ईयर्स खां उन फ़िज़ा में साह खणी रहिया आहिनि जेका आज़ादु फ़िज़ा न आहे। आज़ादी जो मतिलबु हर पाकिस्तानी बख़ूबी सुञाणे थो, पंहिंजी मर्ज़ी सां उथणु, पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजा कमु करणु, पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजे रिलिजन खे फॉलो करणु। पर असांजा ई कुझु अहिड़ा भेण भाउर आहिनि, असांजा ई कुझु अहिड़ा साथी आहिनि जेके इन्हनि तमामु आज़ादियुनि खां महरूम आहिनि। अॼु 5 फरवरी आहे। 5 फरवरी तव्हां ऐं मां बख़ूबी सुञाणूं था त दिस डे इज़ स्पेसिफिकली असां इन डे खे डेडिकेट कंदा आहियूं पंहिंजे तमामु उन्हनि भेण भाउरनि खे जेके मक़बूज़ा कश्मीर में रिहाइश पज़ीर आहिनि, ऐं उन्हनि खे इहो एतमाद ॾियारींदा आहियूं, उन्हनि सां यकजहती जो हिकु नारो हणंदा आहियूं। गुज़िरियल कई सालनि खां शायदि हिकु ॾींहुं इन तमामु मौज़ू ते शायदि ॻाल्हाइणु हिकु ॾींहुं शायदि काफ़ी न आहे, पर हर पाकिस्तानी, हर मुस्लिम स्पेसिफिकली इन ॻाल्हि जी हमेशह जॾहिं बि तव्हां इन ॻाल्हि जी ॻाल्हि कंदा आहियो, आई एम सॉरी असांजे टॉकबैक जा मसइला खोड़ सारा हली रहिया आहिनि। जॾहिं बि तव्हां मुस्लिम मुमलिकत जी ॻाल्हि कंदा आहियो, जॾहिं बि तव्हां आज़ादी जी ॻाल्हि कंदा आहियो, त हर इंडिविजुअल पंहिंजी जॻह ते इहा रिस्पॉन्सिबिलिटी निभाए थो, इहो नारो ज़रूरु हणे थो त असां उन्हनि तमामु माण्हुनि सां जेके हिन वक़्तु तकलीफ़ में आहिनि ऐं गुज़िरियल कई सालनि खां आहिनि, ऐं वक़्तनि फ़वक़्तनि जेका असांजो दुश्मन मुल्क आहे, वक़्तनि फ़वक़्तनि उहे तमामु जेके मज़ाइम आहिनि उन्हनि ते ढाया आहिनि। असां शायदि नाले जे लाइ हिकु नालो असां सॉलिडेरिटी डे रखी छॾियो आहे, यकजहती जो ॾिहाड़ो असां रखी छॾियो आहे, पर इन ॾींहं खां पोइ शायदि जॾहिं ॿियो ॾींहुं थिए थो त असांखे शायदि पंहिंजा भेण भाउ उहो यादि नथा रहनि। मां चाहियां थी त पाकिस्तान जो हर इंडिविजुअल जंहिं कंट्री में हींअर मौजूदु आहे, जंहिं कंट्री में हींअर मुस्लिम जेके मुमालिक आहिनि उहे मौजूदु आहिनि, जंहिं जॻह ते इस्लाम खे फॉलो करण वारा माण्हू मौजूदु आहिनि, इन तमामु शयुनि खे बख़ूबी सम्झी सघनि था। जिते 80% मुस्लिम मुमलिकत हुजे ऐं उते तव्हांखे तव्हांजो रिलीजन फॉलो करण जी आज़ादी न हुजे, उहे ॾींहं रातूं कीअं हूंदा जिथे पंहिंजे जवान ॿारनि जूं लाशूं तव्हांखे नज़र ईंदियूं? उहे ॾींहं कीअं हूंदा जंहिंमें हिन वक़्तु ताईं जो जेको रेशो अचे थो 2.5 लख खां वधीक उहे माण्हू जेके शहीद थिया आहिनि? उहे ॾींहं रातूं कीअं हूंदियूं जेके इहे ॿुधाईंदियूं त 11,000 खां वधीक मुंहिंजूं भेनरूं पंहिंजी, आई एम रियली सॉरी जॾहिं इहा ॻाल्हि चइजे थी त बीइंग अ वुमेन यकीन कयो ज़बान लड़खड़ाइजी वञे थी। दे आर रेप विक्टिम्स, मोर देन 11,000 फीमेल्स, एंड नॉट जस्ट वन टाइम, मल्टीपल टाइम्स। इहो चवंदे ज़बान लड़खड़ाइजे थी। उहे असांजा ई भेण भाउर आहिनि जेके इहे ज़ुल्म ॾिसी रहिया आहिनि, जेके इहे ज़ुल्म सही रहिया आहिनि, ऐं इन्हनि तमामु ज़ुल्म सहण खां पोइ बि को फुल स्टॉप नज़र नथो अचे। अॼु उन तमामु भेण भाउरनि जे लाइ न सिर्फ़ु मां, सॼो पाकिस्तान जो हर मीडिया प्लेटफॉर्म, हर मीडिया फॉरम इन ॻाल्हि जी गवाही ॾिए थो त असां पंहिंजे तमामु उन्हनि भेण भाउरनि सां गॾु आहियूं ऐं असां रहंदासीं गॾु, ऐं एज़ एन इंडिविजुअल असांखां जेको थी सघियो असां कंदासीं। अॼु मां पंहिंजी तमामु आवाम खां इहो वादो वठण जे लाइ हीउ प्रोग्राम मां करे रही आहियां। न सिर्फ़ु असांजा उहे जवान जेके बॉर्डर्स ते वेठा आहिनि, बल्कि हर माण्हू, हर यूथ जो इंडिविजुअल इन ॻाल्हि जी ज़िमेदारी खणे त असांखे पंहिंजे भेण भाउरनि सां गॾु हुजिणो आहे, चाहे जंहिं बि प्लेटफॉर्म ते तव्हां पहुची सघो था। इट इज़ नॉट नेसेसरी त तव्हां उते वञी जंगूं कयो। हिकु जंग जेका असां सोशल प्लेटफॉर्म्स ते करे सघूं था, हिकु जंग जेका असां वर्बली करे सघूं था, एटलीस्ट असां वटि उहो पावर आहे। उहो पावर पंहिंजो इस्तेमालु कयो ऐं पंहिंजे उन्हनि भेण भाउरनि सां उन्हनि खे एतमाद ॾियारियो। असांखे पाकिस्तान जी जॾहिं मां ॻाल्हि कयां, असांखे हिकु अधु ॾींहुं इंटरनेट न मिलंदो आहे त असां किथे घबराइजी वेंदा आहियूं। उहा मुमलिकत ॾिसो,
उहा जॻह ॾिसो जंहिंमें पंहिंजे प्यारनि सां राब्तो करण बि मुश्किल थी वञे, उहो मुश्किल वक़्तु सुञाणियो। अॼु तमामु प्रोग्राम इन्हनि ॻाल्हियुनि ते थींदो, न सिर्फ़ु मां पाकिस्तान जो हर टेलीविज़न अॼु इन ॻाल्हि ते ॻाल्हाए रहियो हूंदो, डिफरेंट ॻाल्हियूं थी रहियूं हूंदियूं, पर छा असां इन्हनि ॻाल्हियुनि खां पोइ बि कुझु सोल्यूशन कढी सघूं था? सालनि खां इहे प्रोग्राम हली रहिया आहिनि, बट यस शायदि असां मुल्की सतह ते, ग्लोबली सतह ते हूंदे UN जहिड़ा जेके जॾहिं असां यूनाइटेड नेशंस जी ॻाल्हि कयूं था, इन जी मौजूदगी में बि असां जॾहिं इंसानियत जी जेका असां अहमियत जे बारे में ॻाल्हायूं था, उन्हनि तमामु शयुनि जी मौजूदगी में बि अॼु अगरि असां इंसानियत जे लाइ विढ़ी रहिया आहियूं त यकीन कयो इंसानियत जी वैल्यू पोइ मूंखे ज़ीरो खां बि हेठि थी लॻे, जॾहिं हिन टाइम ते बि असांखे इंसानियत लाइ बेसिक राइट्स लाइ विढ़णो थो पए, बेसिक राइट्स जे लाइ असांखे शहादतूं ॾियणियूं थियूं पवनि, त पोइ इंसानियत किथे आहे? अॼु पंहिंजे प्रोग्राम में न सिर्फ़ु पंहिंजे कश्मीर भेण भाउरनि जूं तकलीफ़ूं यादि कबियूं, उन्हनि जूं शहादतूं यादि कबियूं, बल्कि इहो यकीन बि ॾियारिबो उन्हनि खे हर तरह सां त असां उन्हनि सां गॾु आहियूं। शायदि उहे जंहिं ॾुख खां, जंहिं कर्ब खां गुज़री रहिया आहिनि, शायदि उन ॾुख खे असां उन तरीक़े सां महसूसु नथा करे सघूं, बट इहो ज़रूरु ॿुधाए सघूं था त असां उहे ई माण्हू आहियूं जिन उन्हनि जे लाइ कई दफ़ा जंगूं कयूं आहिनि, जिन उन्हनि जे लाइ कई दफ़ा आवाज़ खईं आहे। ऐं हिकु ॾींहुं ज़रूरु ईंदो, चवंदा आहिनि उमेद ते दुनिया क़ाइमु आहे, सो उहा होप अॼु हर पाकिस्तानी वांगुरु मुंहिंजे दिलि में बि आहे त हिकु ॾींहुं अहिड़ो ज़रूरु ईंदो जंहिं ॾींहुं जंहिं मक़बूज़ा कश्मीर जी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं, उहो बि आज़ादु कश्मीर वांगुरु ख़ुशहाल हूंदो, उहो बि आज़ादु कश्मीर वांगुरु उहो ई ख़ूबसूरत नज़र ईंदो। ख़ुदा ताला त हुनजूं वादियूं ॾाढियूं ख़ूबसूरत ठाहियूं आहिनि, ॾाढियूं रंगियूं ठाहियूं आहिनि, पर हुननि जा माण्हू जंहिं कर्ब में आहिनि उन खां उहे माण्हू ज़रूरु निकिरंदा ऐं आज़ादु कश्मीर जे माण्हुनि वांगुरु खिलंदा, ॻाल्हाईंदा, आज़ादु कश्मीर जे माण्हुनि वांगुरु तमामु उहे प्रैक्टिसिस जेके उहे करणु चाहिनि था उहे कंदा, रिगार्डलेस ऑफ एनी रिलीजन। मां आई एम रियली सॉरी, मां बिल्कुलु एक्सट्रीमिज़म जे हुन हद ते नथी वञा, मां कंहिं रिलीजन खे हुन न पई कयां, पर शायदि इंसानियत जेका आहे उहा तमामु रिलीजन्स खां मथे आहे। जेको इंसानु जेका शइ करणु चाहे थो पहिरीं उहा आहे, उन खां पोइ तमामु ॿियूं शयूं आहिनि। त इनशाला पंहिंजे प्रोग्राम में तमामु इहे शयूं ॻाल्हाईंदासीं। सभिनी खां पहिरीं प्रोग्राम में हमेशह मौजूदगी हाशिम भाई जी हूंदी आहे। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु तबियत ठीकु आहे हाशिम भाई? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, अॼु को प्लस पॉइंट बिकॉज़ 5 फरवरी आहे, नेशनल हॉलीडे आहे, त हिकु प्लस पॉइंट असांखे अॼु मिलियो आहे त असांखे ट्रैफिक कोन मिली आहे, न हाशिम भाई? बिल्कुलु वॾो सुकून सां आहे, वॾे सुकून सां, बिल्कुलु इहो हिकु प्लस पॉइंट 5 फरवरी ते असांखे मिलियो आहे। अच्छा जी, महिमान सां गॾु आहिनि, महिमान जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। सभिनी खां पहिरीं जी हिन तरफ़ असां सां गॾु हमेशह असांजे जेके बि असांजा प्रोग्राम थींदा आहिनि, हमेशह असां कोशिशि कंदा आहियूं त मोहतरमा खे ज़रूरु यादि कयूं ऐं हिननि जे लफ़्ज़नि में खोड़ सारी ख़ूबसूरत ॻाल्हियूं प्रोग्राम में शामिल करणु चाहींदा आहियूं। सेनेटर कृष्णा कुमारी साहिबा जिनके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम, भली कार ॾियो की शो में, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? शुक्र अल्लाह जो, बिल्कुलु ठीकु आहियां ऐं थैंक यू सो मच तव्हां मूंखे इन बहितरीनु प्रोग्राम में इनवाइट कयो ऐं पंहिंजो मौक़ुफ़ रखण जो मौक़ो ॾिनो मूंखे। वॾी महिरबानी, तव्हांजी वक़्तु कढी तव्हां आहियो, ॾाढो प्यारा लॻी रहिया आहियो तव्हां हमेशह वांगुरु कृष्णा साहिबा, माशाअल्लाह सां। मुंहिंजो कल्चरल ड्रेस आहे ऐं पंहिंजे इलाइक़े खे नुमाइंदगी पई कयां, त इन करे मूंखे अॼु ड्रेस पाइणु ज़रूरी बि हो। सही सही। अच्छा जी, कुझु ॿिया नाला आहिनि, उन्हनि जी तरफ़ बि वञणु चाहियां थी। असां गॾु मेजर रिटायर जनाब शेख मोहम्मद नदीब साहब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, पाण डिफेंस एनालिस्ट बि आहिनि। अस्सलाम वालेकुम नदीम साहब। वालेकुम कीअं अस्सलाम। आहियो? ख़ैरियत सां आहियो? ठीकु आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह, तबीयत अल्लाह का ठीक है? शुक्र, थैंक यू, आपने बुलाया। बहुत शुक्रिया आपका, आप वक्त निकाल के हमारे प्रोग्राम में शामिल हुए। इन सां गॾु मेजर रिटायर जनाब अब्दुल रज़ाक अबरू साहब जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम। ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? जी थैंक यू वेरी मच, तव्हां मूंखे इनवाइट कयो ऐं अहिड़नि लर्नेड माण्हुनि सां मुंहिंजा जेके व्यूज़ आहिनि उनखे शेयर करण जो मौक़ो ॾिनो। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां वक़्तु कढी असांजे प्रोग्राम में शामिल थियो। हिन तरफ़ सां गॾु जनाब डॉक्टर हुसैन तैयबू साहब तशरीफ़ फरमा आहिनि, पाण स्ट्रेटेजिक अफेयर एनालिस्ट आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ठीक ख़ुशि आहियां, आहियो? अवां ठीक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। जनाब जो तालुक़ जर्नलिज़म सां बि आहे, जनाब जो तालुक़ TV सां बि आहे ऐं जेके उहे फील्ड्स जेके शायदि असांजे लाइ इलाही मुश्किल आहिनि, जनाब उन कुर्सी ते बख़ूबी पंहिंजा फ़राइज़ सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां अॼु 5 फरवरी जे मौक़े ते जेको आहे सो इनवाइट कयो आहे, इन ॻाल्हाइण जे लाइ असांखे मौक़ो ॾिनो आहे,
वरी महिरबानी तव्हांजी, वरी महिरबानी तव्हांजी वक़्तु कढी अचण जो। हिन सां गॾोगॾु हिकु ॿिया महिमान सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, डॉक्टर रशीद जमाल साहिबनि जेके सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। पाण जनाब हिकु राइटर बि आहिनि ऐं जनाब जो तालुक़ु जर्नलिज़म सां बि आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ैरियत सां आहियो, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? अल्लाह का शुक्र। तबीयत ठीक है? बिल्कुल, बहुत बड़ी शुक्रिया कि मेहरबानी आपने जो है वो एक बहुत अहम दिन जो पाकिस्तान के लिखता है 5 फरवरी पे, उस पर आपने इनवाइट किया और ये अच्छे लोगों के साथ बुलाया, उसके लिए बहुत शुक्रिया। बहुत शुक्रिया आपका कि आप ऐसे दिन पे जहाँ शायद हमारी अफसोस के साथ एक बड़ा नंबर अवाम का सो रहा है कि छुट्टी है आज, उस दिन पे आप लोग हमारे शो में शामिल हुए हैं और कश्मीर को ये इत्मीनान हम सब एक साथ इंशाल्लाह अपने प्रोग्राम के थ्रू ज़रूर दिलाएंगे उनके लोगों को, वो चाहे उसी कश्मीर में रह रहे हैं या कश्मीर से बाहर कहीं रह रहे हैं, लेकिन कश्मीरी हैं, उन तमाम लोगों को इंशाल्लाह अपने प्रोग्राम में ज़रूर ये यकीन दिलाएंगे। हिकु शइ जेका मां प्रोग्राम शुरू करण खां पहिरीं जेका मूंखे इलाही तकलीफ़ दे लॻंदी आहे, मां चाहियां थी, बिकॉज़ मुंहिंजो बचपन हमेशह ईअं ई गुज़रियो आहे, मां चाहियां थी त मुंहिंजो अॼोके मुल्क जो जेको अॼोको ॿारु आहे उन जो बि नंढपण ईअं ई गुज़रे। असां वटि जॾहिं बि के स्पेशल डेज़ ईंदा आहिनि, नेशनल हॉलीडे थींदी आहे, त असां चवंदा आहियूं त असां लेट नाइट को मूवी नाइट कयूं ऐं पोइ आराम कयूं ॿिए ॾींहुं। ही वो टाइम हूंदो आहे जंहिं टाइम ते तव्हां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी हिस्ट्री सां मुतारिफ़ कराए सघो था, उन्हनि क़ुर्बानियुनि सां मुतारिफ़ कराए सघो था जिन क़ुर्बानियुनि खां पोइ तव्हां अॼु खुली फ़िज़ा में साह खणी रहिया आहियो। ही उहो टाइम हूंदो आहे ऐं ही उहे नंढियूं नंढियूं जेके आहिनि उहे बहाना हूंदा आहिनि, जंहिं बहाननि तां हूअं त करणु त यादि हमेशह खपे, पर अगरि बहाननि जी बि ॻाल्हि कजे त ही उहे ॾींहं नंढा नंढा बहाना आहिनि जिन बहाननि ते असां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे रिलिजन सां, पंहिंजे माण्हुनि सां, इंसानियत सां मोहबत करणु सेखारे सघूं था। अच्छा जी, छो त असां 5 फरवरी में आहियूं ऐं ही ॾींहुं असां डेडिकेट कश्मीर खे कयो आहे, मक़सूद कश्मीर जे जेके तमामु माण्हू आहिनि उन्हनि खे कयो आहे। मां चाहियां थी त शुरूआति कजे ऐं शुरूआति बेशक ॾाढी ख़ूबसूरत थींदी, बिकॉज़ असां सां गॾु हिकु अहिड़ा जेके असांजा गेस्ट आहिनि उहे तशरीफ़ फरमा आहिनि जिन खां पोइ मूंखे लॻे थो अगरि ही सीट हिन वक़्तु होस्ट जी मूं वटि आहे, पर आई एम श्योर त मूंखां सुठा लफ़्ज़ हुसैन साहिबो साहिबु वटि हूंदा। हुसैन साहिबो साहिबु, तव्हां खां स्टार्ट करणु चाहींदमि अॼोको ॾींहुं ऐं कंहिं तरीक़े सां असां पंहिंजे अॼोको ॾींहुं कंहिं तरीक़े सां असां गुज़ारे सघूं था या पंहिंजे उन्हनि भेण भाउरनि खे कीअं यकीन ॾियारे सघूं था। सभ खां पहिरियां त तव्हां एॾो ज़बरदस्त क़िस्म जो इंट्रो ॾिनो ऐं इहो मां एतिरो सुठो इंट्रो कोन थो ॾेई सघां, छाजे करे इहो तव्हां बहितरीनु ॾिनो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त अॼु असांजी यकजहती, असांजी कश्मीरी, असांजा जेका भाइर आहिनि, असांजी जेके भेनरूं आहिनि जेके हींअर सर्वाइव करे रहिया आहिनि। हाणे ॾिसो, जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ो आम माण्हूअ खे कुझु ॾींहंनि जे लाइ सिर्फ़ु आइसोलेट कयो वञे कंहिं हिकिड़ी हंधि ते, त उहो केॾो डिफ़िकल्ट आहे। हाणे हीअ जेके असांजा कश्मीरी भेनरूं आहिनि ऐं भाइर आहिनि, इहे इन एतिरनि, जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में बि ॿुधायो, 75-76 सालनि खां इहे आइसोलेट आहिनि, हिकिड़े बंदि जेल में आहिनि, उहो पंहिंजो खुली फ़िज़ा में साह कोन था खणी सघनि। हाणे जेका नरेंद्र, ख़ासि तौर ते नरेंद्र मोदी जे अचण खां पोइ हिकिड़ी जेका इहा बीजेपी आहे, इहा बीजेपी हिकिड़ी RSS जी हिकिड़ी शाख आहे। RSS हिंदुत्व जी आइडियोलॉजी लेके खणी ऐं उहे हिंदुस्तान ते आया, जंहिंजो इहो मौक़िफ़ आहे। जीअं अदी बि वेठी आहे, अदी मुंहिंजी भेण आहे, मज़हब त सभु असांजा जेके आहिनि उहे असां सभिनी जे लाइ रिस्पेक्ट कंदा आहियूं। अदी जो जेको भाउ आहे उहो बि मुंहिंजो तमामु घणो दोस्त आहे, असां सां तक़रीबन रोज़ ई असां मुलाक़ात, वीर जी सां मुलाक़ात थींदी आहे। त हुन हिकिड़ी हिंदुत्व जी आइडियोलॉजी आंदी नरेंद्र मोदी, ऐं जेका हिंदुस्तान में बाक़ी रहंदड़ जेके बि कम्यूनिटियूं हुयूं उनखे फोकस कयो इन RSS जी आइडियोलॉजी, त उहे कमतर आहिनि। ऐं सिर्फ़ु जेके हिंदू सुपेरियरिटी वारा आहिनि, उन में बि जेके बाक़ी ॿिया जेके शूदर हुया, ॿिया जेके हुननि जा सब सिख मज़ाहिब हुया, उन्हनि खे बि हुन डिक्लाइन कयो। उन अचण खां बाद में जेका सभ खां पहिरियां इहो डिस्प्यूटेड एरिया हुयो, इन जी UN जी डिफरेंट रिज़ोल्यूशन आहिनि, जंहिंजे तहत UN इहा डिमांड कई हिंदुस्तान खां, पाकिस्तान खां, त उहे ॿई इते हिकिड़ो प्लेबसाइट कराइनि हक़े ख़ुद इरादियत जे लाइ। हाणे पाकिस्तान बि उन ते एग्री, उन ते जेके कश्मीर में रहंदड़ माण्हू आहिनि उहे बि उन ते एग्री। हिंदुस्तान उन खे वेरी फस्ट डे खां उन पॉइंट ते एग्री न थियो त इन्हनि खे प्लेबसाइट करायो। प्लेबसाइट जो मतिलबु इहो आहे, असां माण्हुनि खे ॾिसूं त उहो पंहिंजो वोट ॾियनि, त रादर दे विल स्टे विद हिंदुस्तान एंड दे विल स्टे विद पाकिस्तान।
हाणे हिन में हिंदुस्तान पहिरियों हिकिड़ी चालाकी इहा कई त पंहिंजे आइन में 370 ऐं 35A 2 हिकिड़ियूं एक्ट आंदो, जंहिंजे तहत हुननि इहो टेम्पररी कोशिश कई वई त उनखे एडमिनिस्ट्रेटिवली असां हिन कश्मीर जे टेरिटरीअ खे हलाईंदासीं, पर इहा बिल्कुलु सेपरेट हूंदी ऐं इते न त हिंदुस्तान जा माण्हू वञी इते का परचेस करे सघंदा, न इन जे जेको लॉ एंड ऑर्डर इंस्टीट्यूशन्स आहिनि उन्हनि जी बि पंहिंजी हिकिड़ी रूल्स एंड रेगुलेशन हूंदी। हाणे जेॾीमहिल नरेंद्र मोदी जंहिं ख़ासि तौर ते गुजरात जा इहा मैसेकर करे उन खां बाद में जेॾीमहिल हू प्राइम मिनिस्टर जी इलेक्शन जे लाइ कंटेस्ट कयो, पहिरीं इलेक्शन जे लाइ, त उनजो इहो स्लोगन हुयो त इहो असां 35A ऐं 370 इहो अचण सां ख़तमु कंदासीं। हाणे इहो अचण खां बाद में 8 अगस्त 2019 ते हिन इहे ॿई शयूं इन ख़तमु कयूं। हाणे हिन जे ख़तमु थियण खां पोइ त पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त इहा सभ खां वॾे में वॾी वायलेशन यूनाइटेड नेशन जे रिज़ोल्यूशन्स जी आहे, जेके पंहिंजे पाण खे दुनिया में वॾा वॾा जेके CSR जूं कंपनीज़ आहिनि, जेके असांजे मथां त रिस्ट्रिक्शन्स लॻाए असांखे त FATF में खणी वेंदा आहिनि, असांखे त ग्रे लिस्ट में खणी वेंदा आहिनि, असांखे त फलान लिस्ट में खणी वेंदा आहिनि। हाणे उन्हनि खे सभ खां पहिरियां त ज़रूरत इन शइ जी हुई त इहो जेको हिंदुस्तान इहो एक्ट खे ख़तमु कयो, इहा इट्स सेफ वायलेशन। ॿी ॻाल्हि इहा आई त इहा डिमांड जेका हुई इहा पाकिस्तान जी बि डिमांड हुई ऐं इहा कश्मीर में रहंदड़ माण्हुनि जी बि डिमांड हुई त इहा ख़तमु कयो वञे ऐं असांखे तव्हां इहो हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾियो जंहिंजे तहत असां प्लेबसाइट कराए ऐं पंहिंजो वोट ॾियूं त असां किथे था वञणु चाहियूं। हाणे उनखां ख़तमु थियण खां बाद में थियणु त इहो खपे हा त इहो इन्हनि माण्हुनि खे इहो वोट जो हक़ ॾियणु खपे हा त इहे काॾे वञणु था चाहिनि। उनखां बाद में उहो नरेंद्र मोदी जेको हिकिड़ी RSS जी आइडियोलॉजी खणी आयो, उन उते कर्फ्यू नाफ़िज़ करायो ऐं दुनिया जी वॾी वॾी मल्टीनेशनल कंपनीज़ खे घुराई, उनखे उते चई त असां हिते इन्वेस्टमेंट कंदासीं ऐं हीउ जेको आहे सो हाणे हिकिड़ो खितो हिंदुस्तान जो हिसो आहे। पहिरें ॾींहं खां वठी टिल टुडे, इवन जंहिं ॾींहं खां वठी रिवोक कयो वियो इहो आइन जूं 2 शिकूं, उन ॾींहं खां वठी बि अॼु ताईं उन्हनि एरियाज़ में कर्फ्यू आहे, अॼु ताईं बि उहे माण्हू पंहिंजी स्ट्रगल कनि था पिया। पाकिस्तान जो हमेशह हिकिड़ो स्टेट मौक़िफ़ रहियो आहे, पोइ उहा हुकूमत PTI जी हुजे, हुकूमत पीपल्स पार्टी जी हुजे, हुकूमत PMLN जी हुजे, त जेके तरक़ी आहे, जेका डेवलपमेंट आहे, उहे रीजन डेवलप कंदा आहिनि। जेसीं ताईं तव्हां पंहिंजे घर जे बराबरि वारी दीवार ते जेकॾहिं बाहि भरी थी पई, हेॾां बि तव्हां ॾे पाणी उनखे डुबे थो पियो, त तव्हांजो जेको विच वारो घर आहे इहो कॾहिं सेव न रहंदो। त पाकिस्तान जो इहो स्टेट मौक़िफ़ रहियो आहे त हमेशह असां रीजन डेवलप कंदा। पाकिस्तान हमेशह मोहबत जो पैगाम ॾिनो आहे। हिंदुस्तान हाणे पाकिस्तान खे त इंटरनली पंहिंजा इलाही मसाइल आहिनि न, असांजे हिते पॉलिटिकल पार्टियुनि जा ई काफ़ी मसाइल आहिनि। बिल्कुलु हिंदुस्तान वटि हिकिड़ो ई वेपन आहे, उहो इहो आहे त नरेंद्र मोदी जेका पंहिंजी इलेक्शन कैंपेन बि कई ऐं उनखे राहुल तमामु क्रिटिसाइज़ बि कयो त बाबा तूं बार बार हिकिड़ी ॻाल्हि त पाकिस्तान हलियो ईंदो, पाकिस्तान अचे दिल्ली ते पाकिस्तान जो झंडो लॻाईंदो, उनजो हिकिड़ो ई स्लोगन हूंदो आहे पाकिस्तान आर्मी, ISI, पाक फौज। उहा आइडियोलॉजी खणी ऐं उहा अॼु ताईं बि उन्हनि माण्हुनि ते ज़ुल्म, उहे जेके माण्हू जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में ॿुधायो त अॼु ताईं उहे ज़ुल्म बर्दाश्त कनि था, पर मां सम्झां थो त ज़ुल्म जी जेका ॾींहं आहे न उहो तमामु घटि हूंदा आहिनि ऐं उहो जेको आहे हिकिड़े ॼाणे इन्हनि जे लाइ असां इंशाअल्लाह ॾिसंदासीं त इहे सभु पंहिंजी इंशाअल्लाह हसन तैयब साहब तव्हांजी तमामु ॻाल्हियुनि में हिकु शइ जेका मां हिते ॾाढो खुले दिलि सां पंहिंजे नाज़रीन खे चवणु चाहियां थी, ऐं छो त असां सां गॾु असां पाकिस्तान में रहूं था ऐं मां इन ॻाल्हि जी इहा हिते मां गारंटी ॾियां थी हिननि जे चवण खां पहिरीं त पाकिस्तान में रहंदड़ जंहिं बि मज़हब जो माण्हू आहे उनजो इंडिया सां को तालुक़ु न आहे, चाहे इंडिया जी मुमलिकत जेका आहे उहा हिंदुइज़म जी आहे, असां वटि चाहे हिंदू हुजे, असां वटि चाहे क्रिश्चन हुजे, असां वटि सिख रहंदा हुजनि, कंहिं बि मज़हब सां जेको माण्हू तालुक़ु करे थो उनजो इंडियन कम्यूनिटी सां को तालुक़ु कोन्हे। असां पाकिस्तानी आहियूं, असां गॾु आहियूं ऐं असां उहे ई पाकिस्तान लाइ, पाकिस्तान जे माण्हुनि जे लाइ विढ़ंदासीं जीअं हर माण्हू या असांजी अफ़वाह विढ़े थी। वक़्तु थियो आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ।
जी वेलकम बैक। अच्छा, असांजे फ़ौजियुनि खे तव्हां सरहदुनि ते विढ़ंदे त ॾिठो हूंदो, पर चवंदा आहिनि त फ़ौजी बि, असां हमेशह इहो नारो हणंदा आहियूं त इंसान पहिरीं आहे, इंसानियत पहिरीं आहे, त ज़ाहिर आहे फ़ौजी बि हिकु इंसान पहिरीं आहे ऐं इंसान जी दिलि उअं ई पंहिंजे माण्हुनि जे लाइ ॻाल्हाईंदी आहे, रड़ियूं कंदी आहे, डिमांड कंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं ॻाईंदी बि आहे। रिटायर्ड मेजर नदीम साहब से अगर तशरीफ़ फरमा हैं और किसी मिली नगमे की बात हो रही थी, मैं चाहती हूँ कि वो बात सिर्फ हम तक ना रहे, हमारे नाजरीन तक जाए। अगर आप कहती हैं तो ज़ाहिर है कि मैं एक फ़ौजी हूँ, तो मैं फ़ौजियों की खिदमत में फ़ौजियों के वाला नगमा ही पेश करना चाहूँगा। मैं एम नॉट अ प्रोफेशनल सिंगर, बट यहाँ पे जैसे ये महफ़िल है हमारी आज लगी, तो मैं इसके तवस्सुत से मैं ज़रूर फ़ौजियों तक अपना एक पैगाम पहुँचाना Please. चाहूँगा। वतन के सजीले जवानों, ऐ वतन के सजीले जवानों, मेरे नगमे तुम्हारे लिए हैं, मेरे नगमे तुम्हारे लिए हैं, ऐ वतन के सजीले जवानों। सरफरोशी है ईमान तुम्हारा, जुर्रतों के परस्तार हो तुम, जो हिफाजत करे सरहदों की, वो फलक बोस दीवार हो तुम, है शुजात के जिंदा निशानों, मेरे नगमे तुम्हारे लिए हैं, मेरे नगमे तुम्हारे लिए हैं, ऐ वतन के सजीले जवानों। तुम पे जो कुछ लिखा शायरों ने, उसमें शामिल है आवाज मेरी, उड़ के पहुंचोगे तुम जो फलक पे, साथ जाएगी आवाज मेरी, कौम के जरी पासबानों, मेरे नगमे तुम्हारे लिए हैं, मेरे नगमे तुम्हारे लिए हैं, ऐ वतन के सजीले जवानों। जबरदस्त 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 जबरदस्त। नदीम साहब, ये टैलेंट तो हमने देखा ही नहीं था, ये तो पहली बार देखा है हमने। टैलेंट हर फौजी में होता है, क्योंकि हम इस तरह के एरियाज में रहते हैं, बॉर्डर्स के ऊपर, पहाड़ों के ऊपर, आपने देखा है। तो वहाँ पे ज़ाहिर है यही होता है, तो जितने ट्रूप्स होते हैं, सोल्जर्स होते हैं, हम सब बैठ के एक दूसरे के साथ टाइम पास करना होता है। दिफा के साथ साथ हमारा, जिससे अल्लामा इकबाल का शेर है कि हो हल्का यारा तो अब रेशम की तरह नर्म, रज़्मो हक़ो बातिल है तो फौलाद है मोमिन। तो दोनों सूरतें हैं इसमें हमारे पास। सही सही सही। अच्छा, अब्दुल रज़ाक साहब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, तव्हांजा बि ज़रूरु अल्फाज़ शामिल करणु चाहींदमि। जीअं हुसैन थैबू साहब फरमाए रहिया आर्टिकल 370 जे लाइ उनजी वायलेशन ऐं उन खां पोइ ग्लोबली उन ते ख़ामोशी, थोरो सो इन जे बारे में चाहींदमि त तव्हांजा लफ़्ज़ शामिल थियनि। जी थैंक यू वेरी मच। इन खां अचण खां पहिरियां जेको बेसिक इहो इशू आहे, मां थोरो हुनखे हाईलाइट करणु चाहींदुसि। सब कॉन्टिनेंट जी जेकी विरांगो थियो हुयो, उहो ॿ क़ौमी नज़रिए ते थियो हुयो। हाणे ॿ क़ौमी नज़रियो जेको आहे बेसिकली उन रहनुमा असूल ते इंडिया पाकिस्तान ठहिया, लेकिन उहो एजेंडो कश्मीर में असां
पूरो थींदे कोन ॾिठोसीं, उहो अञा ताईं उहो ई आहे। ऐं जेको तव्हां 370 था चओ ऐं 35A था चओ, बेसिकली जीअं तेबू सां फरमायो, त इहा हिकिड़ी उन्हनि खे कॉन्स्टिट्यूशनल कवर ॾिनो वियो त जीअं कश्मीर जे मथां हुननि जो तसलुत क़ाइमु रहे ऐं उतां जे माण्हुनि खे जेके मेजॉरिटी 95% मुस्लिम्स आहिनि कश्मीर में, अगरि असां लद्दाख वारी साइड ते था वञूं त 46 आहिनि, बाक़ी ॿिया बुद्धिस्ट आहिनि, हिंदू को बि हुते कोन्हनि के। अच्छा, उन्हनि खे उन्हनि हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल कवर ॾिनो त जीअं उनखे एडमिनिस्ट्रेट करे सघनि। त 370 जेको आहे उहो हिननि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंडिया खे इहो हिकिड़ो राइट पियो ॾिए कॉन्स्टिट्यूशनली त उनजी कम्युनिकेशन, डिफेंस एंड फॉरेन अफेयर्स उनखे ॾिसी वठे। 35A जी जॾहिं ॻाल्हि था कयूं त उते उन्हनि खे जीअं साईं फरमायो हिकिड़ी प्रोविजन ॾिनी त बाबा जेको बि कश्मीरी न हूंदो उहो हिते काई सेल परचेस नथो करे सघे, यानी ज़मीन जो वारिस कोन थो थी सघे। जी, कॉन्ट्ररी ईअं आहे त माना जीअं मोदी जी ॻाल्हि थी, RSS जी ॻाल्हि थी, त RSS बेसिकली जंहिं शइ में बिलीव थी करे उहो कॉन्सेप्ट आहे महाभारत जो। उन में सिर्फ़ु पाकिस्तान कोन्हे, जेके आसपास जूं बाक़ी बि मुल्क रियासतूं आहिनि उहे उनखे शामिल था करणु चाहिनि। ऐं इन जो वजूद इलाही पुराणो आहे, या कॉन्सेप्ट बि इलाही पुराणो आहे, ऐं उहे इन वक़्त में इन कॉन्सेप्ट ते कमु बि कंदा रहिया आहिनि। ऐं हाणे त ख़ैर काफ़ी अरसे खां वठी हिननि जी गवर्नमेंट आहे, छो त जेकी BJP आहे इहा पॉलिटिकल ईअं सम्झो फेस आहे RSS जो। उहे साम्हूं अची विया आहिनि, उन वटि पावर आहे, उहे बाक़ी काफ़ी सतरियूं शयूं कनि था। जेसिताईं उन्हनि खे इहा शइ मुवाफ़िक़ हुई त 370 ऐं 35A खे असां रखूं, उन्हनि खे रखियो। हाणे उन्हनि जो उन स्टेटस ख़तमु करे उनखे बिल्कुलु ई अनेक्स करण जी कोशिशि कई, जंहिंमें स्टेक होल्डर्स पाकिस्तान आहे, चाइना आहे, इंडिया त उअं ई गाज़वानो कब्ज़ो कयो आहे, छो त उनजी उते रहे थी पई आर्मी थी रहे, उन्हनि ते कब्ज़ो कयो आहे, उहे उन्हनि ते ज़ुल्म था कनि ऐं उहे उन्हनि खे कंहिं बि तरीक़े सां पाण सां कठे रखणु था चाहिनि। अच्छा, हाणे हिते सिर्फ़ु न सिर्फ़ु जेको कश्मीर खे रखण जो या उनखे पाण सां कठे हलाइण जो जेको हिकिड़ो इंट्रस्ट नज़र अचे थो, उहो सिर्फ़ु इहो टेरिटरी कोन्हे की हुतां पाणी थो अचे, इकोनॉमी आहे, उतां रस्ता निकिरी सघनि था अॻिते सेंट्रल एशियन स्टेट्स खे, जेके हिस्टोरिकली पहिरियां हितां कारोबार हलंदो हुयो। त हाणे पाणी अगरि तव्हां ॻाल्हि ॾिसो त इंडिया लाइ केतिरा डैम ठाहे चुको आहे, अञा उन्हनि जे प्लान्स में आहिनि। ऐं पाकिस्तान आस्ता आस्ता पंहिंजो पाणी जे हिसाब सां श्रिंक थो थींदो वञे। अॻिते जेकी इकोनॉमी आहे या जेकी जंगियूं आहिनि उहे इकोनॉमी ते ऐं पाणी ते ई आहिनि। जी जी, जेके चइजे न त लूज़र्स असां ई आहियूं, त लूज़र असां इन करे आहियूं त जेको पाकिस्तान आहे, जीअं साईं फरमायो, पॉलिटिकली असां पाण खे एतिरो ग्रो न करे सघियासीं जो इंटरनेशनल कम्युनिटी में असांजी से हुजे, जेके असां ॻाल्हि कयूं असांजी ॻाल्हि ते कोई उनखे सेकेंड बि करे या असांजो साथ बि ॾिए। सही। ऐं उहो तॾहिं पॉसिबल थी सघे थो जॾहिं तव्हां इकोनॉमिकली एतिरा सगरा हुजो जो तव्हांजी माण्हू ॻाल्हि ॿुधनि। मिलिटरीली तव्हां अगरि स्ट्रॉन्ग आहियो बि सही, त मिलिटरी माइट सिर्फ़ु हिकिड़ो टूल हूंदो आहे जेको तव्हांजी जेके बि पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि फॉरेन अफेयर्स वारियूं, उनखे तव्हां इम्प्लीमेंट करण लाइ एज़ अ टूल यूज़ कंदा आहियो। टॉक्स हूंदियूं, टॉक्स खां पोइ तव्हां हिन साइड ते बीहंदा आहियो। त मिलिटरी माइट हुजणु तव्हांखे ज़रूरु सेफ करे सघे थो, कोई इंट्रूडर तव्हां ते हमिलो न करे, लेकिन तव्हां उहे शयूं हासिल नथा करे सघो जेके तव्हांजा राइटफुल हक़ आहिनि। त कश्मीरनि सां बि उहो ज़ुल्म जारी आहे ऐं अॻिते बि असां उहो ई था ॾिसूं त ईअं हलंदो रहंदो जेसि ताईं असां पाण खे एतिरो स्ट्रॉन्ग न कयूं त इंटरनेशनली जेके पहिरियां मञियल तव्हांजा यूनाइटेड नेशन बि उनखे मञियो, हिन खां मथे त कोई इदारो कोन्हे को असां वटि, सही, उहो गैर फ़ाल आहे। और जॾहिं बि मुस्लिम काज़ ईंदा आहिनि, ईस्ट तैमूर जो ॾिसो, पैलेस्टाइन जो ॾिसो, कश्मीर ॾिसो, इहे अञा ताईं इलाही विया आहिनि। सही। कुझु अहिड़ा बि थिया जिन में कुझु ॿियूं कम्यूनिटियूं अनफॉर्चुनेटली, ईअं हुजणु न घुरिजे, लेकिन अनफॉर्चुनेटली कुझु ॿियूं रिलीजन्स या कम्यूनिटियूं इन्वॉल्व हुयूं, उहे सॉल्व बि थिया, हुते फ़ौजियूं बि वयूं, सभु कुझु कराए वरितो। त एज़ अ मुस्लिम असांखे पहिरियों स्ट्रॉन्ग थियणो पवंदो ऐं इकोनॉमिकली स्ट्रॉन्ग थियणो पवंदो, त जीअं असां पंहिंजे भाइरनि खे जेको ज़ुल्म उन्हनि जे मथां जारी आहे उहो ख़तमु कराए सघूं, ऐं जेकी उन्हनि जी विल आहे त पाकिस्तान सां गॾु रहणु था चाहिनि। ऐं उहो जोग्राफिकली बि ईअं आहे त इहा इंडिपेंडेंट स्टेट रही कोन थी सघे। लैंड लॉक्ड हिकिड़ो ख़ितो आहे, उहो कंहिं हिकिड़ी साइड ते वञी सघे थो। ऐं अगरि तव्हां ॾिसो डेमोग्राफिकली ॾिसो त उनजो जेको हिकिड़ो चवंदा नी त लॉजिकली जेको इलाइक़ो आहे उहो पाकिस्तान सां ठहे थो, इंडिया सां कोन थो ठहे। सही सही, बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा, तव्हां ॻाल्हि कई
अब्दुल रज़ाक साहब तव्हां ॻाल्हि की त UN नेशंस जे जेको इक़्तिदार में मुल्क आहे त जॾहिं असां इक़्तिदार जे मुल्क जी ॻाल्हि कयूं था ऐं जॾहिं असां ॾिसूं था त इक़्तिदार जो मुल्क आहे जेको इकोनॉमिकली पॉलिटिकली ॾाढो स्ट्रॉन्ग आहे उन जी ॻाल्हि त मूंखे लॻे थो ग्लोबली हूअं ई मञी वेंदी. उन जे लाइ UN नेशंस हुजनि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त हिकु नालो आहे, पर उन जी ॻाल्हि त हूअं ई मञी वेंदी. असां UN नेशंस जी मौजूदगी उन जी रेज़ोल्यूशन जी मौजूदगी जो जेको हिकु लेवल हुजणु खपे उहो त हर ममलिकत लाइ सेम हुजणु खपे. तव्हां इन शइ खे कीअं था ॾिसो? तव्हां बिकॉज़ हिकु राइटर बि आहियो, जर्नलिज़म सां बि तालुक़ु आहे, तव्हां पंहिंजी नज़र सां इन्हनि शयुनि खे कीअं था ॾिसो त असां अगरि पंहिंजे पाण खे अगरि असां इन बेसिस ते अगरि असां करणु ईंदासीं पोइ त ग्लोबली मुंहिंजे ख़्याल में UN जो हुजण जो जेको फ़ाइदो कोन्हे, बिकॉज़ जेको इक़्तिदार में आहे उहो त आहे ई, पोइ त को फ़ाइदो कोन्हे. इनखे कीअं था ॾिसो तव्हां? देखिए इसके अंदर 2-3 चीजें मैं बात करना चाहूंगा आपसे. माजरत मेरी बात आप तक पहुंच सके. जी मैं पहुंच गया. जी कोई मसला नहीं. समझ गया, समझ आ जाती है हमें. इस जमीन पे रहते हैं तो इस सूबे के हैं तो कोई मसला नहीं है. देखिए पाकिस्तान और इंडिया के अंदर 4 जंगें हो चुकी हैं और कश्मीर इशू पे हुई है, लेकिन उसका हल नहीं निकला. बिल्कुल. और अब दुनिया के अंदर जो भी जंगें होती हैं वो आखिर में आपको टेबल पे बैठ के इसको सॉल्व करना होता है. अभी हमें मिसाल जो है वो फ़लस्तीन की हमने देखी है कि वो आके मामला जो है फिर वो टेबल पे बैठ के हुए हैं, तो उसके अंदर आलमी कुव्वतें शामिल होती हैं और वो फिर बैठ के इस मामलों को हल करती हैं. हम समझते हैं कि अगर पाकिस्तान ने ये जंग जीतनी है और इंडिया को शिकस्त देनी है और हमें अपने कश्मीरी भाइयों की आज़ादी लेनी है तो हमें सफारती सतह पे बहुत स्ट्रॉन्ग अंदाज में काम करने की ज़रूरत है, जो कि मैं समझता हूँ कि उस अंदाज में नहीं हो पा रहा, जो कि हमें करना चाहिए. मुझे लग रहा लास्ट ईयर जब मैं इस प्रोग्राम में आया था मैंने गुजारिश की थी कि हमें एक टेबल बनानी चाहिए, जो एक डेस्क होनी चाहिए, जो CM प्राइम मिनिस्टर हाउस में हो, जो डेली की बुनियाद पे इस चीज़ों को करें. और जैसे आपने इंट्रो में कहा कि आज छुट्टी का दिन है और 5 फरवरी से इसलिए मनाया जा रहा है कि हम कश्मीरियों के साथ यकजहती का इजहार करें, लेकिन हमारी आधी से ज़्यादा कौम सो रही है. तो हम खुद सो रहे हैं तो हम अपने कश्मीरी भाइयों की किस तरह यकजहती कर सकते हैं? हम 4 बजे आएंगे, 1 घंटे की हम यकजहती करेंगे. पहली बात तो हमें सिलेबस में शामिल करना चाहिए कश्मीर का, पहले से लेके जिस तरह हम तमाम जो मैं समझता हूँ कि 10th तक हमारा कहीं कश्मीर भी सब्जेक्ट ही नहीं है हमारे यहाँ कि हम कश्मीर की अहमियत को उजागर करें. कश्मीर हमारा किस तरह, हम कहते होते हैं कश्मीर हमारा अटूट अंग है, कश्मीर हमारी शहरग है, लेकिन हम अपने आने वाली नस्लों को नहीं बता रहे कश्मीर हमारा हिस्सा है और उनके बच्चों को हमें अपने बच्चों को ये तरबियत देने की ज़रूरत जो कि नहीं हो पा रही. जो आपने कहा UN की बात है, UN तो वो है वो बेसिकली एक अलग सा जो है वो अपने यूरोपियंस के लिए एंटी मुस्लिम एक इदारा है, जो कहीं भी आपने देखा जहाँ भी मुसलमानों का कत्लेआम हो UN ने कहीं भी खड़ा हुआ नज़र नहीं आता. अब फ़लस्तीन में आपने देखा हज़ारों लोग मर गए लेकिन UN ने काम नहीं किया. इसी तरह कश्मीर के अंदर हज़ारों लोग मर रहे हैं, UN ने खामोश बैठा. इसी तरह हमारी बदकिस्मती ये है कि जो हमारा इस्लामी मुल्कों का इत्तेहाद है वो भी जो है इस पर आवाज़ बुलंद नहीं कर रहा. फिर जो हमारे इस्लामी बड़े मुल्क हैं जिन्हें हम कहते हैं कि इनकी ताकत है, उनके पास ऑयल है, उनकी दुनिया भर में से है, वो भी कश्मीर पे उस तरह आवाज़ नहीं उठा रहे. तो मैं समझता हूँ कि हमें एक डेस्क बनानी चाहिए जिसके अंदर हम कश्मीर इशू को रोज़ की बुनियाद पर उजागर करें और सफारती सतह पे हम जब तक इसको और क्या कहते हैं इसको मजबूत नहीं करेंगे और कश्मीर के हवाले से हम हर प्लेटफॉर्म पे जाके बात नहीं उठाएंगे, मैं समझता हूँ कि कश्मीर के अंदर जिस तरह इंडिया मजालिम कर रहा है और करता रहेगा क्योंकि उस पर दबाव नहीं आ रहा, उस पर दबाव आने की ज़रूरत है. जिस तरह थेपो साहब ने कहा, सब साथियों ने ये बात कही कि जिस तरह उसने मनमानी तौर पे जो है वो कश्मीर के अंदर ज़मीन ख़रीदने को हक जो सब कश्मीरियों का था वो छीन लिया है और उस पर हमारी तरफ से दुनिया भर में कोई ऐसा वो नहीं हुआ जो उठना चाहिए थे. आपने एक शख्स को जो है एक कौम को पूरी जो है आपने नस्ल कशी कर रहे हैं, आप उनके साथ ज़्यादती कर रहे हैं, ख़वातीन की बेहरमती कर रहे हैं, उसके बावजूद आप उनसे जीने का हक भी ख़रीदें, उनकी ज़मीनें भी छीन रहे हैं. तो मैं समझता हूँ इतना स्ट्रॉन्ग जो है वो मैसेज होना चाहिए हमारी तरफ से एज ए पाकिस्तानी, और ताकि ये दुनिया भर में आवाज़ जाए और हमें अपने, मैं समझता हूँ कि हमें 5 फरवरी सब एक दिन नहीं मनाना चाहिए, हमें इसको डेली बुनियादों पे इस पर काम करने की ज़रूरत है. और हम अपने बच्चों को देखिए, आजकल का दौर जो है वो सोशल मीडिया का है. एक सियासी जमात सोशल की मीडिया की बुनियाद पे छाई हुई है, लेकिन आज हम कश्मीर हमारे जो है जिसे हम कहते हैं हमारी शहर आ गया, हम उस पर हमारा ट्वीट कहाँ होते हैं, हम खामोश है. तो हमें अपने बच्चों को इस तरफ राग़िब करने की ज़रूरत है, इस तरफ उनको एजुकेट करने की ज़रूरत है कि ये हमारा बहुत अहम इशू है. जैसे सर ने बात कही कि वहाँ से हमारा पानी का इशू बहुत ज़्यादा अहम है, वो डैम वो वहाँ बना रहे हैं. इसी तरह हमारा जो वहाँ से बिजनेस कॉरिडोर है वो ख़त्म हो गया है.
तो आने वाले वक्तों में अगर हमने इस मसले को हल नहीं किया तो यकीनन मैं समझता हूँ पाकिस्तान के लिए आने वाले वक्त में मज़ीद मुश्किलात पैदा होंगी। सही सही। अच्छा, यहाँ छो त असां उहा क़ौम आहियूं जेका अमन खे रिप्रेज़ेंट करे थी ऐं कंदी आई आहे ऐं हमेशह कंदी रहंदी इंशाअल्लाह, त इन जो हल पोइ निकिरजे कीअं उन जो हल कढिजे? बिकॉज़ एतिरनि सालनि में त अञा ताईं को अहिड़ो असांखे को चवंदा आहिनि न ख़ुशि करण वारो को हल या को अहिड़ो मुतफ़िक़ थियण वारो को हल असांखे नज़र आयो कोन्हे। इन जो हल निकिरजे कीअं? ईअं कीअं इन जो हल निकिरंदो? छा थींदो? इन जे बारे में ज़रूरु प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। हिकु नंढड़ी ब्रेक जी तरफ़ असां हलूं था। न्यूज़ ब्रेक आहे ऐं न्यूज़ में बि यकीनन इन्हनि ई ॻाल्हियुनि ते ई ॻाल्हायो वेंदो। न्यूज़ ब्रेक जी तरफ़ हलूं था, वापसि अची इन जे हल जे बारे में ज़रूरु ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। अच्छा, जॾहिं बि तव्हां पंहिंजी पाकिस्तानी क़ौम जी मां ॻाल्हि कयां थी, उहा जॾहिं यकजहती ॾेखारण जी कोशिशि करे थी, उन कोशिश में जेके लफ़्ज़ इस्तेमालु थियनि था, डिफरेंट तरीक़े जी कोशिशूं आहिनि। असां हमेशह इहो सोचींदा आहियूं त कंहिं तरीक़े सां उन्हनि सां इज़हार कजे। कॾहिं नग़मनि में बि इज़हार थींदो आहे, कॾहिं शाइरियुनि में बि थींदो आहे, कॾहिं अहिड़नि प्रोग्रामनि जे थ्रू बि थींदो आहे। ऐं उन्हनि में जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि, हींअर मुंहिंजे ख़्याल में पोएं साल को हिकु उर्दू ट्रैक को रिलीज़ थियो हो, उन में ॾाढा ख़ूबसूरत लफ़्ज़ हुआ। त असां जीअं असां हूअं ई रोमेंटिक शाइरी में असां ॾिसंदा आहियूं त दो जिस्म एक जान है, उहो ई उन्हनि एग्ज़ैक्टली उहे ई सेम लफ़्ज़ ॾिना आहिनि कश्मीर ऐं पाकिस्तानियुनि खे। सो ईअं ख़ूबसूरत लफ़्ज़नि में बि तव्हां कंहिंजी, हूअं बि चवंदा आहिनि त चाहे जॾहिं बि कंहिं बि शइ जी ग्लोबली प्रूवन आहे त कंहिं बि शइ जो जॾहिं तव्हां इज़हार कंदा आहियो, अगरि उन में लफ़्ज़ तव्हांजा उहे आहिनि जेके दिलि खे लॻनि था ऐं जेके असरअंदाज़ थियनि था, त यकीन कयो कंहिं बि वॾे हथियार खां वधीक उहे बहितर आहिनि। सो अहिड़नि लफ़्ज़नि जो इस्तेमालु कंदे बि असांजा जेके माण्हू आहिनि उहे इज़हार करे रहिया आहिनि। अच्छा, कृष्णा कुमारी साहिब असां सां गॾु आहिनि। मां तव्हांजी तरफ़ बि अचणु चाहियां थी। अॼोके ॾींहं जे हवाले सां मां चाहियां त तव्हांजा अल्फाज़ बि असांजे हिन ट्रांसमिशन में शामिलु थियनि। ॾिसो, असां अॼु कश्मीर जो ॾींहुं पिया मल्हायूं ऐं अॼु असां वटि नेशनल हॉलीडे बि आहे, लेकिन अॼु असांजी अवाम आराम में आहे। त हीअ ॾींहुं त अवाम जेके उन लाइ छुटी जो ॾींहुं हूंदो आहे त तव्हां कंहिं कम में बाउंड न रहो, तव्हां किथे को अहिड़ो रीज़न न ॿुधायो त असां ऑफिस में हुआसीं कमु कारो त हुन करे असां उन कश्मीरी अवाम सां गॾु न बीही सघियासीं। अॼु जो ॾींहुं तव्हांखे घर खां ॿाहिरि रैलियुनि जी सूरत में, प्रोग्राम जी सूरत में तव्हांखे मैसेज ॾियणो आहे त तव्हां कश्मीरी अवाम सां गॾु केतिरा बीठल आहियो, न की तव्हां आराम करे गुज़ारे ॾींहुं पूरो तव्हां साल में हिकिड़ो ॾींहुं असां इहो कश्मीर खे ॾियूं था। जेको बि असां अगरि आराम करे गुज़ारींदासीं त पोइ कश्मीर जी अवाम जेका असांजी तरफ़ नज़रूं वेठी आहे, उन्हनि खे असां कहिड़ो मिसाल मतिलबु पंहिंजो मौक़फ़ था नेशनल कहिड़ो मौक़फ़ पिया ॾियूं। ॿियो इहो आहे त बाक़ी जेको सुवाल असांखे पुछणा आहिनि उहो असांखे UN खां हाणे वक़्तु आहे त असां जेके UN वारनि खां सुवाल पुछूं त छा तव्हां सिर्फ़ु कुझु मख़सूस जेके मज़हब आहिनि उन्हनि जे लाइ तव्हां कमु कयो था पिया या तव्हां इंसानी हक़ूक़ ते कमु था कयो पिया? अगरि मुख़्तलिफ़ मज़हब कुझु मज़हब जे लाइ तव्हां कमु कयो था पोइ त ठीकु आहे, असांजो सुवाल तव्हां कोई उमेद ई न आहे तव्हां में। अगरि तव्हां इंसानी हक़ूक़ ते कमु कयो था पोइ तव्हांखे कश्मीर जे लाइ उथणु खपे, छो त कश्मीर इशू हिन त मुंहिंजे ख़्याल में हर दुनिया जे को बि अहिड़ो मुल्क कोन हूंदो जिते उन्हनि खे ख़बर न हूंदी कश्मीर में को अहिड़ो इशू बि हले पियो। त पोइ UN वारा मतिलबु उन्हनि अखियूं छो बंदि आहिनि? सही सही। इहो छो न पिया ॾिसनि त कश्मीरी अवाम रोज़ु जीअनि था, रोज़ु मरनि था। उते कर्फ्यू लॻो पियो आहे कि 4 साल थी विया, तक़रीबन 5 साल हले पियो कर्फ्यू लॻो पियो आहे। उनजी जेका पंहिंजी हैसियत उहा इंडिया ख़तमु करे छॾी आहे। पोइ इंडिया जो कहिड़े तरीक़े सां चए थो त असां आज़ादु मुल्क आहियूं, असां इंसानी हक़ूक़ ते कमु था कयूं, कश्मीर इंडिया जो हिसो आहे या कश्मीरी अवाम सां गॾु आहियूं, कहिड़े बुनियाद ते? अगरि ईअं आहे त पोइ उन्हनि खे छो ज़रूरत पई त कश्मीर जी असली हैसियत जो उनखे ख़तमु करे? उन्हनि खे छो ज़रूरत पई आहे त कश्मीर में कर्फ्यू लॻाए? जॾहिं इहे हालात न आहिनि तॾहिं इहो कनि पिया न। ऐं डेली असां ॾिसूं पिया अख़बारनि में तव्हां ॾिसंदा हूंदो, सोशल मीडिया जो ज़ोर आहे त डेली उते असांजी जेको छोकिरियूं आहिनि, नियाणियूं आहिनि, उन्हनि सां कहिड़ो असरु पियो थिए।
उते औरतुनि सां कहिड़ो अशर पियो थिए, नंढनि नंढनि ॿारनि खे कीअं उन्हनि खे मारे उछलायो पियो वञे। डेली उन्हनि जे घर में हिकिड़ी डेड बॉडी मिले थी औरत जेकी, त उहे UN वारनि खे या आलमी इदारनि खे छो नज़र न पियो अचे? इहो सुवाल असांखां पुछणु खपे। असां हर पाकिस्तानी खे उथी पंहिंजो मौक़ुफ़ ॾियणु खपे। ख़ासि करे अॼु जे ॾींहुं त असांखे घर में न वेहणु खपे। ऐं अहिड़ा मौक़ुफ़ ॾिजनि जो दुनिया खे ख़बर पवे त कश्मीर में थिए पियो जेको हिकिड़ो इंसानी हक़ूक़ जी वायोलेंस आहे, जेका बंदि थियणु खपे। सही सही। सीमा कुमारी साहिबा, हिकु सवाल जेको मां ज़रूरु तव्हांखां था पुछंदमि। असां UN जी तव्हां ॻाल्हि कई या डिफरेंट तव्हां ग्लोबली ॿियनि शयुनि जी ॻाल्हि कई, त उन्हनि जो सवाल हुजणु खपे। छा असां पाकिस्तान में रहंदे अगरि असां ॻाल्हि कयूं त असांजी पार्लियामेंट्स जो, असांजी असेंबलीज़ जो इहो इशू रहियो आहे? बिल्कुलु रहियो त आहे, लेकिन इहो आहे त असां सिर्फ़ु ॻाल्हियुनि ते या तकरीरनि ताईं महदूद आहियूं। स्ट्रॉन्ग असांजो मैसेज अञा ताईं मुंहिंजे ख़्याल में कोन पहुतो आहे। अगरि पहुचे हा त को इन जो नतीजो ज़रूरु अचे। काफ़ी असां केतिरा साल थी विया आहिनि, हिकिड़ो वॾो अरसो थी गुज़री चुको आहे त असां बसि रुॻो चऊं था त पाकिस्तान जी शहर कश्मीर आहे, असां असां कश्मीरी अवाम सां गॾु बीठल आहियूं, लेकिन उहो असां पोज़ीशन असांखे नज़र न पई अचे। कश्मीरियुनि खे पोज़ीशन नज़र न पई अचे। कश्मीरी उन्हनि जो जॾहिं डेड बॉडी दफ़नाईंदा आहिनि त पाकिस्तानी परचम सां गॾु दफ़नाईंदा आहिनि, उनमें वेड़े करे दफ़नाईंदा आहिनि। त उन्हनि जी असांखे उहा तकलीफ़ असां शायदि दिलि सां अञा महसूसु न पिया कयूं, सिर्फ़ु ॻाल्हियुनि ताईं महदूद आहियूं। सही सही। अच्छा, इन ॻाल्हियुनि में नदीम साहब, हमारी ब्रेक में बात हो रही थी और आप हिस्ट्री के बारे में, क्योंकि आप उन लोगों में से हैं जो हिस्ट्री को बखूबी समझते हैं, पढ़ते हैं, जानते हैं। और मैं चाहती हूँ कि आज शायद इस वक्त ना सही, जिस रिपीट टेलीकास्ट में या फिर वैसे ही हमारे पास फ़ोन पे हर किसी के पास ये शो अवेलेबल होगा, आज का वो बच्चा जो हिस्ट्री के बारे में नहीं जानता, आपके लफ्ज़ों में मैं ज़रूर इसकी हिस्ट्री को पहुंचाना चाहती हूँ। जी देखें, मैं फ़ौजी के साथ एक एजुकेशनिस्ट भी हूँ, इसलिए मैं ये क्योंकि सब्जेक्ट पढ़ाता हूँ तो इसलिए इसके बारे में मैं बताना चाहूँगा अपनी आवाम को। पहली बात तो ये कि जो आप आज 5 फरवरी का जो डे हम मना रहे हैं, ये 1990 से पहले हम नहीं मनाते थे। ये बेनज़ीर साहिबा की हुकूमत में ये डिक्लेरेशन पास हुआ और उसके बाद से हम ये 5 फरवरी का सॉलिडारिटी डे मना रहे हैं। अगर कश्मीर को हम देखें तो कश्मीर एक वैली है, तो इसकी जो हिस्ट्री है वो तकरीबन 3000 साल पुरानी है। जो ज़्यादा इसके बारे में इंफॉर्मेशन हमें मिलती है वो 8वीं सदी ईस्वी से लेके, और आप कह लें कि आज की डेट तक जो है हमारे पास इनकी रिटन इन्फॉर्मेशन मौजूद है। 8वीं सदी से अगर आप देखें तो 1346 तक यहाँ पर जो है हिंदू और बुद्ध मत की हुकूमत रही, यानी राजाओं की हुकूमत रही। उसको राजाओं का दौर कहते हैं, और ये तकरीबन 600-650 साल का दौर है जो वहाँ पे कश्मीर में रहा। 1346 के अंदर यानी 13th सेंचुरी के अंदर मुसलमान शामिर जो थे सलातीन, उन्होंने यहाँ पर जो है इस्लाम फैलाया और यहाँ पर जो है वो मुसलमानों की हुकूमत कायम हुई। इसको हम सलातीन का दौर कहते हैं। तो इस तरह ये 4-5 दौर आते हैं। पहले जैसे हिंदू और बुद्ध मत का दौर आया, उसके बाद ये सलातीन का दौर है। ये 1346 से ये शुरू होता है और ये आप समझ लें कि तकरीबन 1480 तक जाता है, जब उसके बाद फिर मुग़लों ने यहाँ पर हमला किया और वो मुग़लों ने यहाँ पे तकरीबन कोई 250 साल के करीब हुकूमत की। उसको हम शहनशाही दौर कहते हैं, क्योंकि मुग़ल शहनशाह होते थे तो उनका जो दौर था। तो उन्होंने जो है ये 1580 में यहाँ पे कब्ज़ा किया और ये शामिर वाले जो डायनेस्टी थी इनसे कब्ज़ा ले लिया तकरीबन 100 साल के बाद। और ये 1600 सदी पे भी यही रहे और 17वीं सदी में जाकर तकरीबन इन्होंने 1752 में ये मुग़लों का दौर ख़त्म हुआ और अहमद शाह अब्दाली जो कि अफ़गानिस्तान में उसकी हुकूमत थी, उन्होंने यह हमला करके यहाँ पर एक कब्ज़ा कर लिया और यहाँ पे एक दुर्रानी डायनेस्टी या दुर्रानी बादशाहों का दौर शुरू हुआ। तो इन लोगों ने जो है आप कह लें कि 1700 से शुरू करके 80 से ये 1752 से लेके इनका दौर हुकूमत चला, जो कि जाकर ख़त्म हुआ तकरीबन 1819 में 1819 में, जब लाहौर का जो राजा था यानी सिखों का उस वक़्त वो रंजीत सिंह, उसकी हुकूमत थी। उन्होंने इस पर हमला करके और ये
ابدالیوں سے یا احمد شاہ ابدالی کی جو وہاں درانی ڈائنیسٹی تھی ان سے یہ قبضہ لے لیا. تو یہ 1819 میں یہ لوگ جو ہے انہوں نے یہاں پہ قبضہ کر لیا. 100 سال تقریباً ان کی بھی حکومت رہی. تو 1819 میں 1822 کے اندر انہوں نے جو وہاں پر اپنا ایک نمائندہ تھا گلاب سنگھ، اس کو انہوں نے حکومت دی اور وہاں کا انہوں نے اس کو جو ہے وہ راجہ بنا دیا. تو 1722 کے اندر یہ آپ کہہ لیں کہ یہ 1822 میں 1822 میں یہ وہاں کا راجہ بن گیا گلاب سنگھ. گلاب سنگھ جب یہ راجہ بنا تو وہاں پر مسلمانوں کی اس وقت جو میجورٹی تھی وہ 90% تھی. صحیح. اس ٹائم پر بھی اس نے گلاب سنگھ نے وہاں پر کافی ظلم اور ڈھائے، کیونکہ یہ سکھوں کی طرف سے حکمران تھا. لیکن تقریباً یہ اس نے تقریباً 80 سال کے قریب اس نے حکومت کی. اور 1822 کے اندر یہ 1920 میں انگریزوں نے یہاں پر جو ہے وہ قبضہ کر لیا اور اس سے حکومت لے لی. لیکن اس کی حکومت واپس اس کو بیچ دی گلاب سنگھ کو، اور اس کو یہ کہا کہ تم نے اس نے کیونکہ ان کی مدد کی تھی سکھوں سے یہ اس کو لائبریٹ کرنے میں، تو اس نے اسی کو گلاب سنگھ کو ہی یہ جو پورا علاقہ تھا جو راوی اور انڈس کے بیچ میں پہاڑوں کے درمیان پوری، جس میں گلگت ویلی ہے آپ کی، جس میں یہ پورا آزاد کشمیر اور مقبوضہ کشمیر، یہ پورا کشمیر کی ویلی ہے، یہ اس کو انہوں نے بیچ دی. اور اس نے بعد میں پھر 2-3 جگہوں پہ اور بھی حملے کر کے، جیسے لداخ ہے جو چائنا اور انڈیا کے درمیان ڈسپیوٹڈ ہے، اقصی چائنا ہے، پونچھ کا ایریا ہے، راجوڑی ہے، یہ اس نے بعد میں حملہ کر کے یہ بھی اس میں شامل کر لی. لیکن اس نے جب یہ پیسہ دیا 1 لاکھ پاؤنڈ میں اس نے خریدا، اس زمانے میں ہندوستان کی جو کرنسی کے مطابق 75,000 میں اس نے یہ خرید لیا. انگریزوں نے اس کو اس لیے بیچا کہ ان کو پیسوں کی ضرورت تھی اور ان کی حکومت ویسے بھی تھی. انہوں نے کہا جب چاہیں گے ہم قبضہ کر لیں گے، یہ ہمارا ریپرزینٹیٹیو بھی ہے، ہمارا نمائندہ ہے، اور ساتھ ساتھ جو ہے یہ ہم جب یہ پیسے بھی ہمیں دے رہا ہے 1 لاکھ پاؤنڈ. لیکن اس نے وہ 1 لاکھ پاؤنڈ اس طرح سے دیے جو بعد میں برٹش امپائر میں بھی بہت زیادہ اس کا چرچا ہوا اور اسے بہت ڈسپیوٹ ہوئی کہ اس نے وہاں کے جو مقامی لوگ جو کسان تھے، کیونکہ کاشتکاری تھی وہاں کی 75% جو آمدنی جس کا ذریعہ تھا، ان پر ٹیکس لگا دی. اور اس نے ان ٹیکس سے ان لوگوں کا خون نچوڑ کر وہ پیسے جمع کر کے یہ برٹش گورنمنٹ کو دیے. صحیح. تو برٹش گورنمنٹ کے اندر آج بھی اس کے آرٹیکلز پڑھیں کہ یہ برٹش گورنمنٹ کا بہت غلط فیصلہ تھا، جس سے انہوں نے وہاں کے تمام عوام کو غلام بنا دیا. کیونکہ اس معاہدے کے تحت، اس کو امرتسر معاہدہ کہتے ہیں جی، اس کے تحت یہ ہو گیا کہ وہاں کے تمام لوگوں کی زمینیں، ان کی جو مالکانہ حقوق ختم ہو گئے اور ان کا صرف ایک مالک بن گیا یہ گلاب سنگھ جس کو آپ کہتے ہیں. تو مہاراجہ گلاب سنگھ نے ان پر بڑے ظلم ڈھائے، جس کی وجہ سے وہاں کافی ریوولٹ ہوئے اور مسلمانوں نے کافی وہاں پہ خون خرابہ ہوا. یہ چلتے چلتے جب یہ 19ویں صدی آ گئی، یعنی 1920 کے قریب آپ کہہ لیں، تو اس کا بیٹا جو تھا وہ پھر اقتدار کے اندر آ گیا، جس کو مہاراجہ ہری سنگھ کہتے ہیں اب، جو پارٹیشن کے ٹائم پہ وہاں کا حکمران تھا. تو اس زمانے میں کافی ریوولٹ ہوئے، کافی بغاوتیں ہوئیں وہاں پہ، مسلمانوں نے کی اس کے خلاف بھی، ہری سنگھ کے خلاف. اور 1930 کے اندر انہوں نے ایک بنایا کہ جی اس نے دکھانے کے لیے کہ جی کمیشن بنایا کہ جو کسانوں کے مسئلے حل کرے گا، مقامی لوگوں کے مسئلے حل، لیکن اس میں اس نے سارے جاگیردار ڈالے جنہوں نے اپنی مرضی کا ڈکلیریشن پاس کی، اور بعد میں اس نے ان کو بھی کرش کیا. اور جب 1947 میں پاکستان اور انڈیا کا جب پارٹیشن ہوا تو اس کے بعد جو سردار پٹیل تھے جو انڈیا کی طرف سے، یہ ساری جو پرنسلی اسٹیٹیں تھیں جن پہ انگریزوں نے کہا کہ ان کی مرضی ہے یہ جس کے ساتھ شامل ہونا چاہیں. صحیح. تو بہت ساری اس زمانے میں تھیں، جو پاکستان میں بھی تھی، انڈیا والے ایریا میں بھی تھی جو ان کے پاس جانا تھا. تو یہ کشمیر کا ایریا پاکستان کے سائڈ پہ تھا، اور سردار پٹیل نے ایک اسٹیٹمنٹ میں یہ کہہ دیا تھا کہ بھئی ہمیں اس پہ کوئی اعتراض نہیں ہے اگر یہ پاکستان کے ساتھ شامل ہوتے ہیں. لیکن نہرو نے وہاں پہ گڑبڑ کی. جواہر لال نہرو کا پوائنٹ یہ تھا کہ میں چاہتا ہوں کہ ان کا جو دو نظریہ، کیونکہ اس بیس کے اوپر یہ پارٹیشن ہو رہا ہے، میں اس کو اسی وقت ختم کر سکتا ہوں اگر میں کشمیر جو کہ 95% مسلم میجورٹی ایریا اس کو اپنے ساتھ شامل کرا لوں. کیونکہ وہاں کا مہاراجہ اس وقت ہری سنگھ تھا، سکھ تھا، تو اس نے پوری کوشش کی اس کو اپنی طرف انکلائن کرنے کی اور اس کو اپنے ساتھ شامل کرنے کی، جس کی جب مسلمانوں نے یہاں پاکستان بن گیا تھا 1947 میں، تو 1948 کے اندر جب انہوں نے دیکھا کہ ان لوگوں نے وہاں، مسلمانوں نے وہاں بغاوت بھی کی، ان کے اوپر فائرنگ ہوئی، ان کے ہزاروں مسلمان وہاں شہید ہوئے،
تو اس کے بعد وہاں پر یہاں سے جو پاکستان کے جو لوگ تھے جو ان کشمیریوں کے رشتہ دار بھی تھے اور اس ایریے میں قریب تھے, انہوں نے جا کر وہاں پر ان کو آزاد کرانے کی پوری کوشش کی, اور آج یہ آپ جو آزاد کشمیر دیکھتے ہیں یہ اسی کا ایک نقشہ ہے. اور آپ دیکھیں کہ اس وقت ایک جنگ چھڑی پاکستان انڈیا کے درمیان 90 پر, اس جنگ سے گھبرا کر نہرو صاحب خود گئے یونائٹڈ نیشن آرگنائزیشن 1948 میں, ان کو جا کے ہاتھ جوڑے کہ جنگ بند کراؤ, یہ تو ہمارا پورا کشمیر چلا جائے گا. صحیح. اور اس نے کہا کہ پلیبسائڈ کرانے کا, انہوں نے کہا اچھا ٹھیک ہے وہاں پر ریفرینڈم کرا دیں گے, یہ کرا دیں گے. یہ کر کر انہوں نے اس دھوکے سے یہ کشمیر پر جو ہے آج قبضہ کر لیا, جو مقبوضہ کشمیر. صحیح. اچھا آپ نے جنگ کی بات کی تو میں انہیں گال खे अॻियां वधाईंदे हुसैन साहिब साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहियां थी. ऐं जॾहिं असां जंगुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं ज़ाहिर आहे उहो हिकु लास्ट सोल्यूशन हूंदो आहे जॾहिं तव्हांखे ॿियो कुझु बि नज़र न अचे. देन तव्हां इहो असांजो पाकिस्तान जो हमेशह इहो मौक़िफ़ रहियो आहे त असां हमेशह उन लास्ट स्टेप ते वञी को हथियार खणंदा आहियूं, ऐं को साम्हूं को हथियार वारो माण्हू बि आहे त पहिरीं उनखे ॻाल्हि सां असां उनखे इन तरीक़े सां डील कंदा आहियूं. सो अगरि असां वटि इहो ऑप्शन फ़िल वक़्तु असांखे नज़र न पियो अचे त कहिड़ा ऑप्शन्स अवेलेबल आहिनि असां वटि जिन ऑप्शन्स ते हली असां इन जो हल कढी सघूं था, या तव्हांखे लॻे थो त असां सिर्फ़ु ॻाल्हियुनि मां या सोशल मीडिया जे पावर मां या डिफरेंट अॼु जंहिं तरीक़े सां रैलियूं निकिरंदियूं ऐं हथनि जी जेका ज़ंजीर ठही वेंदी डिफरेंट तरीक़े सां असां ॿुधायूं पिया, इन सां अगरि नथो निकिरे त पोइ छा हल असांखे नज़र अचे थो? ॾिसो तव्हांजो जवाब मैं ज़रूर वठंदमि, माज़रत सां हिकु ब्रेक की तरफ वञिणो आहे. और मोहम्मद नज़ीर साहब बहुत शुक्रिया आपका हमारे साथ होने के लिए, और कहीं और आपकी कमिटमेंट्स है. प्रोग्राम असांजो ईअं जारी आहे, ट्रांसमिशन जारी आहे, ऐं ज़रूरु इन्हनि तमामु ॻाल्हियुनि ते ॻाल्हाइणो बि आहे. वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी सां ब्रेक वठूं था. असां सां गॾु रहिजो, वापसि अची इनशाअल्लाह खोड़ सारियूं ॻाल्हियूं शामिल करणियूं आहिनि. वेलकम बैक जी. ऐं सवाल किथे रहिजी वियो हो, सवाल जो जवाब रहिजी वियो, सवाल त मुकमल थी वियो. हुसैन साहिब साहब तव्हां कुझु फरमाए रहिया हो. हींअर दुनिया हिकिड़ी ग्लोबल दुकानु आहे, हिकिड़ो शॉप आहे. हिते हर माण्हू जेको आहे उनजा पंहिंजा पंहिंजा लार्जर इंट्रस्ट आहिनि. जेकॾहिं UN जी ॻाल्हि कयूं या OIC जी ॻाल्हि कयूं या जेके इस्लामी ममालिक जा जेके चौधरीज़ आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कयूं, उन्हनि जा लार्जर इंट्रस्ट छा आहिनि सभिनी जा दुनिया में? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हाणे फ्रॉम बिगनिंग, पर एज़ ऑन टुडे ॾिसूं त उहे ग्लोबली वैल्यूएबल सभ खां वॾी इकॉनमी स्ट्रेंथन आहे. हाणे दुनिया जो सुपर पावर डोनाल्ड ट्रम्प जॾहिं इलेक्शन विढ़ियो त तव्हां ॾिठो त उनजी इलेक्शन कैंपेन में सभ खां वधीक जेको एक्टिव माण्हू रहियो उहो एलान मस्क रहियो. ऐं जंहिं ॾींहुं ओथ टेकिंग सेरेमनी थी त एलान मस्क डोनाल्ड ट्रम्प जेको दुनिया जो एरोगेंट तरीन माण्हू आहे ऐं सुपर पावर आहे, उनजी जेका स्टेज हुई उनखे उन ऑक्यूपाए कयो ऐं हिकिड़ो नंढड़ो पंहिंजो पुटु वठी आयो ऐं हिन पुट खे डांस करायईं. ऐं एरोगेंट तरीन दुनिया जो माण्हू डोनाल्ड ट्रम्प उहो उनखे हसरत भरी निगाहुनि सां ॾिसंदो रहियो त हीउ छा थो करे. ॾिसो पाकिस्तान, जीअं अधी ॻाल्हि कई न त पाकिस्तान जेको आहे अञा एग्रेसिव, पाकिस्तान छा करे? पाकिस्तान हर महाज़ ते असांजो जेको बि प्राइम मिनिस्टर आहे उहो ॾिसो जेके प्लेटफॉर्म आहिनि उहो या त तव्हांजो यूनाइटेड नेशन आहे जंहिंजी इहा रेस्पॉन्सिबिलिटी आहे. यूनाइटेड नेशन इज़ नॉट ओनली फॉर द क्रिश्चन और अदर कम्युनिटीज़, पूरी दुनिया जे आहे न, ग्लोबल आहे न, उनजो रोल आहे हिकिड़ो. त उहे पंहिंजी इन रेज़ोल्यूशन खे सभ खां पहिरियां इम्प्लीमेंट कराए. उनखां ॿी ॻाल्हि इहा आहे त OIC जो रोल थो ठहे, त OIC इन मैटर खे ॾिसे. हिकिड़ो वॾो इस्लामी ब्लॉक आहे, उनखे पंहिंजो रोल प्ले करणु खपे. ऐं पाकिस्तान हमेशह इन ॻाल्हि खे फोकस कयो आहे. पाकिस्तान जो जेको बि प्राइम मिनिस्टर हुजे उहो जॾहिं बि जिथे बि कंहिं बि प्लेटफॉर्म ते वियो आहे त जेकॾहिं उते कोई बि उनजो काउंटर पार्ट इंडियन आहे या दुनिया जे ग्लोबली कोई बि आहे त उन में पाकिस्तान हमेशह कश्मीर जो इशू रखियो आहे. ॾिसो जेकॾहिं अॼु असां हिकिड़ी पूरो ॾींहुं मल्हायूं था त इन जो मतिलबु छा आहे? इन जो मतिलबु इहो आहे न त असांखे कश्मीर जी इम्पोर्टेंस जी ख़बर आहे त कश्मीर असांजे लाइ केतिरो इम्पोर्टेंट आहे. अॼु असांजे पूरे मुल्क में जेके तक़रीबात थींदियूं उहे माण्हू सुम्ही ॾिसनि या जागी ॾिसनि, ग्लोबली हिकिड़ो मैसेज वञणु खपे, इम्पैक्ट क्रिएट थियणु खपे. उहो इम्पैक्ट तॾहिं क्रिएट थींदो आहे जॾहिं तव्हांजी रियासत उन शइ खे ओन कंदी आहे. ॾिसो जीअं असां ॻाल्हि हिंदुस्तान जी कई त हिंदुस्तान हिकिड़े
ख़ासि पैटर्न खे ओन थो करे ऐं उहो ग्लोबली उनखे सेल थो करे, त उहो सेल थिए थो। ऐं जेकॾहिं कंहिं बि हिकिड़ी पाकिस्तान जी हिकिड़ी पार्टी जी ॻाल्हि कयूं त उन्हनि जी हिकिड़ी सोशल मीडिया आहे, उहा हिकिड़ी ग्लोबली पंहिंजो हिकिड़ो स्टांस रखनि था ऐं उहो सेल कनि था। त पाकिस्तान जो इहो ई मौक़िफ़ रहंदो ऐं पाकिस्तान इन में बि हमेशह हिंदुस्तान खे हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे त असां ग्लोबली असां अमन चाहियूं था, असां पीस चाहियूं था। जेकॾहिं हिंदुस्तान उहो नथो चाहे ऐं हिंदुस्तान उनखे वायलेट करण जी कॾहिं बि कंहिं बि क़िस्म जी कोशिश बि कई आहे त पाकिस्तान उनखे बहितरीन क़िस्म जो रेस्पॉन्स ॾिनो आहे ऐं उहो एतिरे ताईं रेस्पॉन्स आहे जो हुननि जी दुनिया में बेइज़ती ताईं थी, जो हुननि जा असां पायलट पकड़ियो ऐं उनखां बाद में असां उनखे गुटी के बाद असां उन्हनि खे वापसि करे छॾियो। त ॾिसो ज़रूरत इन शइ जी आहे। मां इहो हींअर अॼु जेको 5 फरवरी 2025 आहे, हींअर दुनिया जो जेको सुपर पावर आहे उहो डोनाल्ड ट्रंप आहे। ऐं डोनाल्ड ट्रंप हर मुल्क में वञी करे ऐं हुनजी जेका इलेक्शन कंपेन जो जेको स्लोगन हुयो इहो हुयो त असां दुनिया में जंगियूं नथा चाहियूं, असां फसाद नथा चाहियूं। मां अचण खां पोइ रशिया जो कॉन्फ्लिक्ट ख़तमु कंदुमि, मां अचण खां पोइ फ़लस्तीन ऐं इज़राइल जो कॉन्फ्लिक्ट ख़तमु कंदुमि। ऐं फ़लस्तीन ऐं इज़राइल जो कॉन्फ्लिक्ट ते त एतिरे ताईं हुन पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो त हुन ओथ टेकिंग सेरेमनी खां पहिरियां ई नेतन्याहू खे हिकिड़ी शटअप कॉल ॾिनी ऐं उहो विड्रॉल कयईं ऐं जेको प्रॉपर तरीक़े सां उहो इम्प्लीमेंट बि थिए थो। ऐं हाणे जेको नेक्स्ट प्रोसेस आहे डोनाल्ड ट्रंप जो, उहो प्रॉबेबली रशिया जी जेका कॉन्फ्लिक्ट हले थी पई यूक्रेन सां उहो ख़तमु कंदो। त असांजी जेका फॉरेन ऑफिस आहे दे आर वेरी मच वेल अवेयर अबाउट इट। असांजी जेका एम्बेसी आहे US में उन्हनि जी हिकिड़ी डेस्क आहे उते जेका कश्मीर ते कमु कंदी आहे ऐं उहा अॼु बि करे थी पई ऐं उहा दुनिया खे इहो फोकस कराइण जी कोशिशि करे थी त कश्मीर में जेको ज़ुल्म थिए थो, इहे जेके मल्टीनेशनल कंपनीज़ आहिनि जेके पंहिंजी CSR एक्टिविटीज़ कंदियूं आहिनि ऐं उन्हनि जी हिकिड़े सोशल कंप्लायंस जी हिकिड़ी फार्मूलाज़ आहिनि, उहे छो थी वञे हिंदुस्तान में ॾिसनि त कहिड़े तरीक़े सां ज़ुल्म थिए थो, कहिड़े तरीक़े सां कश्मीर में अॼु बि माण्हू पंहिंजे उन्हनि हिंदुस्तानी जेलनि में रहनि था। अॼु बि जेके असांजे कश्मीर जे आज़ादीअ जा फ्रीडम फाइटर्स आहिनि उन्हनि सां कहिड़े तरीक़े सां जेलनि में कयो थो वञे सलूक ऐं उन्हनि जी जेलनि में शहादत थी थिए। त ॾिसो असांजो पाकिस्तान जो मौक़िफ़ इहो एतिरो बहितरीनु आहे ऐं इनखे मज़ीद बि जेको आहे असांखे ना वर्ल्ड इज़ एन इलेक्ट्रॉनिक्स ग्लोबल विलेज, इनखे असांखे जेतिरो बि घुरिजे असां इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ते, प्रिंट मीडिया ते, सोशल मीडिया ते असां इनखे उजागर कयूं, हाईलाइट कयूं। ज़ुल्म जी जेका राति आहे न उहा तमामु थोरी हूंदी आहे, उनखां पोइ जेको सुबुह सवेरो थींदो आहे न उहो उजालो थींदो आहे न उहो अमन जो थींदो आहे। ऐं हिकिड़े ॼाणे अहिड़े ई तरीक़े सां इहे जेके असांजा कश्मीरी भाई आहिनि इहे पंहिंजी आज़ादी माणींदा। ऐं इहो कश्मीर जीअं असांजो पाकिस्तान जो स्लोगन आहे त कश्मीर बनेगा पाकिस्तान, त इंशाल्लाह हिकु ॾींहुं कश्मीर थींदो पाकिस्तान, इंशाल्लाह ज़रूर। अच्छा जमाल साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि और यहाँ थेबू साहब जैसे फरमा रहे थे कि जुल्म की जो रात है वो बड़ी थोड़ी होती है और जो सवेरा है वो बहुत तवील अरसे का होता है, तो इस रात में वो जो सवेरे की जो किरण है कहीं नज़र आ रही है आपको इस वक्त? यकीनन तौर पर देखिए जिस तरह कश्मीर में शहादतें हो रही हैं, जिस तरह वो अपना खून बहा रहे हैं, तो कोई भी शख्स अगर अपना खून बहाता अपनी ज़मीन के लिए, अपनी कौम के लिए, तो वो ज़ाया नहीं होता। यकीनन तौर पे एक इतनी बड़ी ताकत इस खित्ते की हिंदुस्तान, वो जिस तरह मजालिम ढा रहे हैं, जिस तरह वो कश्मीरियों पे जुल्म ढा रहे हैं, जिस तरह उन्होंने वहाँ कर्फ्यू लगाया हुआ है, उनकी आवाज़ बाहर नहीं निकल, उसके बावजूद उनका उस तरह डट के मुकाबला करना हिंदुस्तान फ़ौज का, इतनी बड़ी ताकत का, और अपने मौक़िफ़ से पीछे ना हटना, ये मैं समझता हूँ उनकी कश्मीरियों की बहुत बड़ी कामयाबी है। और लेकिन जब कोई कौम अपने लिए, अपनी ज़मीन के लिए, अपने हकूक़ के लिए, अपनी इज़्ज़त के लिए लड़ती है तो वक्त तो लगता है लेकिन कामयाबी यकीनी तौर पे मिलती है। हमने देखा कि दुनिया में बहुत सी बड़ी बड़ी क़ुव्वतें जो हैं, रशिया की मिसाल है हमारे पास, तक़सीम हुआ, तो इसी तरह दुनिया में जो जिस तरह हिंदुस्तान के अंदर जो है वो हम इसको सेकुलर कहा करते थे मुल्क, लेकिन अब वो नहीं रहा सेकुलर। वहाँ पे मुसलमानों के साथ जिस तरह ज़ातियाँ हो रही, जिस तरह वहाँ ख़वातीन जो मुसलमान बुर्का पहनती थी उन पे हुटिंग होती है, उन पे जुल्म होते हैं, जिस तरह मसाजिद को शहीद किया जा रहा है, तो एक टोटल हिंदुइज़्म वहाँ पे हुकूमत है। जब आप इतनी बड़ी कौम को वहाँ, हिंदुस्तान एक कौम का तो मुल्क नहीं है, वहाँ सब हिंदू तो नहीं बसते, वहाँ मुख्तलिफ़ कौमें बसती। अगर आप उनको ताकत की बुनियाद पे और अपने हिंदुइज़्म की बुनियाद पे दबाना चाहेंगे, ताकत की बुनियाद पे,
तो ताकत जो है वो अल्लाह ताला कभी पसंद नहीं करता, जुल्म अल्लाह ताला कभी पसंद नहीं करता। तो यकीनन जो कुर्बानियाँ हैं कश्मीरियों की वो रंग लेके आएंगी। और यकीनन हम आज जो 5 फरवरी का दिन कश्मीरियों के साथ मना रहे हैं, उसमें मैं यही कहना चाहूँगा कि जिस तरह तिब्बत साहब ने कहा कि यूएनओ के अंदर जो अमेरिका के अंदर जो डेस्क है यकीनन तौर पर काम करे, जहाँ जो मजालिम कश्मीर के अंदर ढाए जा रहे हैं, यकीनन तौर पर जो हमारा जो फॉरेन ऑफिस है, जो हमारा मीडिया है, जो हमारे जो लोग इदारे हैं वो उसको हाईलाइट कर रहे हैं चीज़ों को। इसी यही वजह है ना कि चीज़ें दुनिया भर में फैल रही हैं और यकीनन तौर पर इसको मज़ीद हाईलाइट करने की ज़रूरत है ताकि जो कश्मीर पे मजालिम हो रहे हैं वो उससे जल्द जो है वो जान छूट सके। देखिए मैं एक और बात से करना चाहूँगा कि जिस तरह बलूचिस्तान के अंदर, खैबर पख्तूनख्वा के अंदर अफ़गानिस्तान से मदाखलत हो रही है, टेररिज्म हो रहा है, उसके पीछे जो है वो हिंदुस्तान की फंडिंग है और वहाँ तमाम चीज़ें कर रहे हैं। लेकिन पाकिस्तान चाहता तो वो कश्मीर में कर सकता है, ऐसा नहीं है। लेकिन पाकिस्तान ने कभी इस तरह के नेगेटिव काम नहीं किए, कभी पाकिस्तान ने अपने जंगजू वहाँ नहीं भेजे, अपनी फ़ौज नहीं भेजी। वो हम लोग सब आज तक जो है 70 साल 80 साल में उनको मॉरल सपोर्ट कर रहे हैं, सफारती सतह पे सपोर्ट कर रहे हैं, उन पे जो मज़ालिम है उसको हम मीडिया पे लेके आ रहे हैं। तो मैं समझता हूँ कि पाकिस्तान को मज़ीद इस पे काम करने की ज़रूरत है, मज़ीद इसको हाईलाइट करने की, ताकि जो कश्मीरी आज हमारे भाई हैं और जो जिस तरह मज़ालिम का शिकार हैं वो जल्द से जल्द इस अजाब से जान छूट सके उनकी, इंशाल्लाह। अच्छा, मेरा सवाल आप लोगों से ये भी ज़रूर होगा और उसमें अब्दुल रज़ाक साहब के भी लफ्ज़ ज़रूर मैं शामिल करना चाहूँगी और आप सब चारों से मेरा ये सवाल ज़रूर होगा कि हम जहाँ बात करते हैं कि हम कर रहे हैं कोशिश, नज़र आ रहा है, बिल्कुल हमें नज़र आ रहा है कि हम जिस तरह कोशिशें कर रहे हैं, जितनी चीज़ें हम कर रहे हैं, आज का प्रोग्राम भी इस बात का सबूत है कि हम कोशिश कर रहे हैं कि किसी तरीके से अपने उन बहन भाइयों को तकलीफ़ से निकाल सकें। लेकिन ये शायद किसी प्लेटफॉर्म पे बैठ के ये सवाल करना भी शायद एक बड़ी हिम्मत वाली बात है, लेकिन इसका अगर जवाब मिल जाए तो वो मेरे ख्याल है सोने पे सुहागा हो जाएगा। क्या हथियार के बिना हमारा कश्मीर आज़ाद हो सकता है? एक सिंपल सा सवाल है, क्या ऐसा हो सकता है? आप वैसे जो भी जवाब देना चाहें। हाणे असां इन खे जेसि ताईं इन डिस्प्यूट के जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि, मेन त कश्मीर आहे, कश्मीरीज़ इन पाण देमसेल्व्स, बाक़ी थी वियो चाइना, इंडिया, पाकिस्तान। इन जो हिकिड़ो फार्मूलो ॾिनो हुयो जनरल मुशर्रफ, चनाव फार्मूला जे नाले सां। उन में हिकिड़े असांखे न मतिलबु ईअं सम्झो त उन में ब्रेक थ्रू बि थी वई। अगरि मुंबई वारा हमला न थियनि हा त शायदि उन ते कुझु न कुझु शयूं बहितर थियनि हा। इन फार्मूले जे तहत ईअं हुयो त बाबा जेको एक्साइज चना उहो त चाइना खणी वियो, लद्दाख जेको आहे इंडिया वारा खणी वठनि, GB ते क्लेम आहे गिलगित बल्तिस्तान ते इंडियंस जो, उहो पाकिस्तान वटि अची वञे। बाक़ी बचे थो तव्हांजो कश्मीर। कश्मीर खे तव्हां भले जॉइंटली एडमिनिस्ट्रेटर कयो, ॾिसो माण्हुनि जी विल पता कयो, ख़बर कयो, अॻिते हली करे अगरि जंहिंसां वञणु चाहिनि त हलिया वञनि। हाणे इहो हिकिड़ो फार्मूलो विन विन आहे सभिनि जे लाइ ऐं डिस्प्यूट ख़तमु थी सघे थो। पर थिए छो नथो? वरी असां उन साइड ते अची वेंदासीं। थिए इन करे कोन थो त बाबा उते स्टेक्स आहिनि ऐं पाणीअ जो ई बेसिकली घणो मसइलो उहो ई आहे ऐं उहो पाणी ई बेसिकली तव्हांखे सभु शयूं करे थो। टेरिटरी त ठीकु आहे, उहा हुई, उन जो केतिरो इकोनॉमिक इम्पैक्ट थी सघे थो कंहिंजी बि कंट्री जी इकोनॉमी में। अच्छा, इन जो हल जेको आहे पीसफुल ईअं करे सघूं था त माना इहो फार्मूलो थी वियो। इन में असांजी जेकी फॉरेन ऑफिस आहे उहा इन ते कमु करे। बैक लेट 90s या शुरू वारा जेके 2000 हुया, मां हिते इन ई बॉर्डर ते पोस्टेड हुयुसि, कश्मीर ऐं GB में बि। सही। उन वक़्त में असां न रिसीव कंदा हुआसीं, डेलीगेट्स ईंदा हुया, डिप्लोमेट्स ईंदा हुया, उनखे वठी ईंदा हुया, असां उनखे ब्रीफ कंदा हुयासीं, उनखे रस्तो घुमाईंदा हुयासीं, असां उनखे लोकल माण्हुनि सां मिलाईंदा हुयासीं। इहे सभु शयूं थींदियूं त जीअं वापसि वञी करे पंहिंजे उन डेस्क सां पंहिंजी कंट्री खे हितां जो फीडबैक ॾियनि। इहो इलाही मैटर थो करे। त तव्हां जॾहिं यूनाइटेड नेशन में वञो था, तव्हां हिकिड़ो काज़ या पाकिस्तान तव्हां हुते वञी करे रखो था पिया, त छा तव्हांखे बाक़ी जेके मेंबर कंट्रीज़ आहिनि सपोर्ट कंदा कोन कंदा? असांजो फॉरेन ऑफिस अपरेंटली नज़र ईअं थो अचे त असां हुन में बि फेल थिया आहियूं। असां शयूं कंदा ज़रूरु आहियूं, लेकिन असांजी शॉर्ट लिव्ड हूंदियूं आहिनि। कंटिन्यूस हिकिड़ी जेके थरस चइबो आहे न, त हुन सां हलणु घुरिजे, हलणो पवंदो आहे ऐं हुनखे शयूं करणी पवंदियूं आहिनि। इंडिया जी ॻाल्हि ॿुधी थो वञे त स्ट्रॉन्ग इकोनॉमी आहे, इलाही वॾी मार्केट आहे, माण्हू उन करे बि काफ़ी सतरियूं शयूं अखियूं ॿुटनि था। असां वारी साइड ते उहो बि ॾिसो त कोई जेके न सिनेरियो कोन्हे को वीक असां बि कोन्हे के एग्रीकल्चरल कंट्री आहियूं। असांजी जेकी इकोनॉमी अगरि एग्रीकल्चर खे एक्सपाइड कयूं त 10-15 कम्युनिटीज़ अहिड़ियूं जेके असां टॉप 5 में आहियूं हींअर बि, हिन हालात जे बावजूद बि। त ख़ैर असां करे था सघूं, विल जी ॻाल्हि आहे। तरीक़ो इहो आहे त तव्हां पंहिंजो इहो टारगेट रखो जेको मां तव्हांखे ॾिसो विन विन ठाहियो सभिनि जे लाइ। मुशर्रफ जो इलाही सुठो इहो जनरल मुशर्रफ साहब जो न फार्मूलो हुयो। उन खां पोइ उनखे तव्हां पंहिंजे फॉरेन ऑफिस जे थ्रू परसू कयो, बाक़ी अल्लाह ख़ैर कंदो।
ऐं इंशाल्लाह कश्मीर बनेगा पाकिस्तान असांजो नालो इहो ई आहे। इंशाल्लाह तव्हां इंशाल्लाह तव्हां ज़रूरु। वेपन वारी जी। ॻाल्हि कई, मां इन तव्हांखे हिकिड़ो जवाबु ॾेई वञा। ॾिसो, इहो 5th जनरेशन वारफेयर जो दौरु आहे। हिकिड़ियूं 2 स्टेट अहिड़ियूं आहिनि जेके ॿई न्यूक्लियर टेक्नोलॉजी रखंदड़ स्टेट आहिनि। हाणे जेसि ताईं ॻाल्हि आहे त वेपन जी, त हाणे उहे ॿई छा बंदूक खणी वञी विढ़ंदा? न, उन्हनि ॿिन्ही स्टेट्स खे, ॿिन्ही रियासतुनि खे, हिंदुस्तान ऐं पाकिस्तान खे हिकिड़ो बटण हलाइणो आहे ऐं ॿ रियासतूं पाण में ॿई तबाह थी वेंदियूं। ठीकु, बिल्कुलु। हाणे सवाल जेको तव्हांजो आहे तमामु इम्पॉर्टेंट आहे त इहो वेपन ज़रूरी आहे। हाणे वेपन जेका 5th जनरेशन वारफेयर में जेको वेपन आहे उनजी ट्रांसलेशन छा आहे? उनजी ट्रांसलेशन इहा आहे त उहो वेपन तव्हांजो जेको हींअर आहे उहो तव्हांजो टूल कहिड़ो आहे। वेपन त तव्हां बंदूक सां त नथा विढ़ो न, तव्हांजी टेक्नोलॉजी एॾी फास्ट आहे जो तव्हां एटम बम सां था थो। हाणे जेको तव्हांजो वेपन आहे उहो तव्हांजी 5th जनरेशन वारफेयर आहे। तव्हां कीअं माण्हुनि खे मिसगाइड कंदव, तव्हां कीअं पंहिंजी उहा सोशल मीडिया ते अची पंहिंजो प्लेटफॉर्म विढ़ंदव, कहिड़े तरीक़े सां तव्हांजी फॉरेन ऑफिस ॻाल्हाईंदी, कहिड़े तरीक़े सां तव्हां डायलॉग कंदव। बेसिकली अॼु जे एरा में ॿिनि न्यूक्लियर ताक़तुनि जे विच में जंग त नथी थी सघे न, तबाही थी सघे थी न। जेकॾहिं कोई बि मुल्क चाहे, पाकिस्तान चाहे या हिंदुस्तान चाहे, त इट्स मैटर ऑफ सेकंड्स त हिक ॿिए खे तबाह करे सघनि था। हाणे हिन में जेको हथियार आहे उहो इहो ई आहे त असां जेको अॼु कयूं था, असांजो जेको नौजवान आहे उनखे आवाज़ु उथारणु खपे। असांजी फॉरेन ऑफिस जहिड़े तरीक़े सां असांजो आवाज़ु उथे थो, अहिड़े तरीक़े सां आवाज़ु उथे। असांजी अॼु पूरे दुनिया जी जेके एम्बेसीज़ आहिनि उहे पंहिंजे हर मुल्क में कश्मीर जो आवाज़ु उथारींदियूं। इहो ई करे सघो था न तव्हां आवाज़ु उथारे सघो था, माण्हुनि खे तव्हां कन्विंस करे सघो था, तव्हां ज़ुल्म जी निशानगी करे सघो था। इहो तव्हांजो वॾे में वॾो अॼुकल्ह जे दौर जो तव्हांजो इहो हथियार आहे। अदरवाइज़ त तव्हांजी जेका इहा सोशल मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे या प्रिंट मीडिया आहे, सभु वेपन, तव्हांखे इहो वेपन यूज़ करिणो आहे ऐं दुनिया खे कन्विंस करिणो आहे त इहे कश्मीरियुनि जे मथां ज़ुल्म थिए थो ऐं हिन ज़ुल्म जी जेका इंटरनेशनल अथॉरिटीज़ आहिनि उहे उनखे नोटिस वठनि। इनमें तव्हांखे थोरो ॿुधायां त तव्हां काफ़ी देर खां ख़ामोश वेठा आहियो। मां इहो सोचियो पिए। 2022 में सेनेट जो स्पेशल सेशन हो 5 मई ते, जेको 5 फरवरी ते कश्मीर जे हवाले सां, त मां उहो सेनेट सेशन चेयर कयो हो। तॾहिं हुकूमत PTI जी हुई ऐं सेनेट चेयरमैन जो हो बाप पार्टी जो हो ऐं मां पीपल्स पार्टी जी हुअसि। त मां सेनेट उहो सेशन चेयर कयो हो, स्पेशल सेशन हो। त चवण जो मक़सदु त डेमोक्रेसी जेको अदा ॻाल्हि कई, असां जेको चवंदा न कि जेके हथियारनि जो वार आहे उनखां लफ़्ज़ी वार वधीक ताक़तवर हूंदो आहे। ऐं असां एतिरनि सालनि में असांजे इदारनि जे तरफ़ां या असांजे बॉर्डर ते कॾहिं बि असां अॻुवाणी कोन कई आहे। हमेशह हमिलो थियो आहे त दुश्मन मुल्क जे तरफ़ां थियो आहे। उहो सिर्फ़ु न पंहिंजे बॉर्डर बल्कि बाक़ी जेके मुल्क आहिनि उन्हनि त बॉर्डर बि उन्हनि इस्तेमालु कया आहिनि। सॉरी। त असांखे पंहिंजो मौक़ुफ़ ईअं ई रखणु खपे। ऐं ॿी ॻाल्हि असां वटि बि कुझु मज़हब खे वठी करे कुझु अहिड़ा इशूज़ थियनि था अंदरूनी मुल्क जा। जी जी। जेको बि असांखे पहिरीं उहो मुंहिंजे ख़्याल में हल करणु खपे त असां पंहिंजो जॾहिं असां ॿाहिरि किथे पंहिंजो स्ट्रॉन्ग मज़हब जे हवाले सां या अहिड़ो को स्ट्रॉन्ग मैसेज रखूं पीस जे हवाले सां, अमन जे हवाले सां, त असांजो अंदरि साफ़ हुजे। असां दुश्मन खे उहो मौक़ो न मिले त तव्हांजे मुल्क में बि त इहो शयूं हलनि पियूं। सही सही, बिल्कुलु। त उन्हनि खे ख़तमु करे असां अहिड़ो मिसाल ॾियूं जेको असां वटि हिंदू मुस्लिम क्रिश्चन बाक़ी जेतिरियूं कम्यूनिटियूं आहिनि सभु सेफ आहिनि, सभु पाकिस्तान सां गॾु बीठल आहिनि, सभु कश्मीरी भाउनि सां गॾु बीठल आहिनि। त अहिड़ो ई असांजो अगरि लफ़्ज़ी मैसेज वेंदो त मुंहिंजे ख़्याल में वधीक अञा पावरफुल हूंदो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां सही ॻाल्हि कई। ऐं वाक़ई में जॾहिं बि चवंदा आहिनि त तव्हांखे जॾहिं चेंज खपंदो आहे त चेंज तव्हां पहिरीं पंहिंजे पाण में आणींदा आहियो, तॾहिं ई दुनिया उन चेंज खे एक्सेप्ट कंदी आहे। प्रोग्राम जे इख़्तिताम जी तरफ़ आहियूं। हिकु आख़िरी ॻाल्हि जेका जल्दी सां मां प्रोग्राम में शामिलु करणु चाहियां थी, जंहिंमें तव्हां तमामु जेके असांजा महिमान आहिनि उन्हनि जा लफ़्ज़ ज़रूरु शामिलु कंदासीं। त असां वटि जंहिं तरीक़े सां असां डिफरेंट क्राइटेरियाज़ में, डिफरेंट शयुनि में, डिफरेंट प्लेटफॉर्म्स जी असां हिते ज़िक्र कयूं पिया, तव्हांखे छा थो लॻे त हींअर ताईं हिननि सालनि में, ठीकु आहे जेको 70-75 सालनि में थियो, चलो उन्हनि ते असां नथा अचूं, पर हाणे हिकु एक्सट्रीम लेवल ते जेको 2-3 सालनि खां कुझु थी रहियो आहे, इहो एक्सट्रीम लेवल ते थी रहियो आहे,
इन एक्सट्रीमिज़म में तव्हांखे छा थो लॻे कहिड़ी हिकिड़ी शइ आहे जंहिंमें असांखे चवंदा आहिनि फुल पावर सां उते बीहणो पवंदो, उन खां पोइ ई असां जेके हींअर ताईं शायदि अञा ताईं असां उहो न करे सघिया आहियूं, उन खां पोइ असां इहे तमामु शयूं जेके असांखे नज़र अची रहियूं आहिनि इन खां असां पोयां हटंदासीं? तव्हां खां शुरू करणु चाहींदमि अब्दुल रज़ाक साहब। ॾिसो, जेको स्टेटस को आहे उहो फेवर थो करे इंडिया खे, छो त पंहिंजो सभु जेकी शयूं करणु थो चाहे उहो कंदो थो वञे ऐं उनखे रोकण वारो कोई कोन्हे को। सॼे हिन सिनेरियो में ॾिसूं त लूज़र असां ई आहियूं, ऐं लूज़र सां मुराद इहो आहे त जेकी पाणीअ खे सिक्योर करिणो असां उहो बि नथा करे सघूं, उतां जे अवाम खे जेके प्रोटेक्शन ॾियणी उहो बि नथा करे सघूं, रीजन खे जेको डेवलप थियणो हुयो उहो कोन थो थिए, ऐं उनजो इलाही वॾो हिसो आहे। अगरि इहो हिते रेस्ट थी वञे त शायदि इंटर बाउंड्री जेके ट्रेड्स हूंदा आहिनि उहे शुरू थी वेंदा, इंडिया असां कंदो, ऐं जेके बि नेबर्स इंटर जेको ट्रेड आहे इहो कनि था पिया, उन्हनि जी इकोनॉमी वधीक स्ट्रांग हूंदी आहे, छो त उन ते कॉस्ट घटि हूंदी आहे। जेकी शइ तव्हां वटि आहे तव्हां मूंखां वठो, जेकी मां आहियां मां तव्हांखे ॾियां, उहे शयूं थियनि कोन थियूं पयूं। हाणे इन्हनि खे जेसिताईं असां इहे सभु शयूं माना गेन करणु चाहियूं था, त जेको एड्रेस इन इशू खे जंहिं फोर्सफुली जंहिं तरीक़े सां करणु घुरिजे उहो ई तरीक़ो आहे त बाबा तव्हां इंटरनेशनल कम्युनिटी में पंहिंजे फॉरेन ऑफिस जे थ्रू हिकिड़ो इम्पैक्ट विझो, ऐं इन खे सिर्फ़ु ईअं न कयो त ॼणी ॾेई वेंदो त तॾहिं वेंदासीं। तव्हां स्पेशल डेलीगेशन्स ठाहियो, पहिरियों बि थींदा रहिया आहिनि, इहे को नई ॻाल्हि कोन हूंदी, लेकिन तव्हां अगरि हल करणु था चाहे त उहो इम्पिटस ख़तमु न थियणु घुरिजे। तव्हां थ्रू आउट द ईयर इहे सभु शयूं तव्हांखे करणी पवंदियूं। तव्हां हिकिड़ो शेड्यूल ठाहियो, डेस्टियूं बि ठहियल आहिनि, जी अधी ॻाल्हि की सभु कुझु आहे, माण्हू हर को कमु करे थो पियो, लेकिन जंहिं माण्हू खे तव्हांखे टच करिणो आहे इंटरनेशनल कम्युनिटी खे, तव्हां उन तरीक़े सां कोन था कयो। उन में असां लैकिंग आहियूं, ऐं इंडिया खे कोई उन सां फ़र्क़ु नथो पए, उहो स्टेटस को कायम रहंदो, उनजो फ़ाइदो आहे। सही तव्हांजी तरफ अचणु चाहींदुमि। देखिए, कश्मीर को मैं जो सूरत हाल है उसको थोड़ा सा मैं आपको फ़लस्तीन के हवाले से करता हूँ। देखिए, फ़लस्तीन के अंदर इसराइल की बहुत ज़्यादा मज़ालिम चल रहे थे, लेकिन आपने देखा हमास ने फिर उन पर अटैक किया, और जब अटैक किया तो बहुत ज़्यादा नुकसान हुआ फ़लस्तीन का, लेकिन दुनिया भर में आवाज़ उठी और फिर बड़ी ताकतों ने आके इन्वॉल्व हुई इसके अंदर, और वो मसला इससे जा रहा। बदकिस्मती से आपने देखा होगा जो कश्मीर के अंदर हुर्रियत पसंद थे या सरफरोश थे, जो जंग लड़ा करते थे, जो अपनी आज़ादी की, वो तरीक़े कमज़ोर हो गई हैं। आपने अगर 10-15 साल के अंदर बहुत ज़्यादा कमज़ोर हुई हैं, तो उसकी वजह से अब जब ताकतवर एक आदमी किसी को मजलूम को थप्पड़ मारता है, वो मजलूम सहता रहेगा तो जुल्म बढ़ता चला जाता है। होना ये चाहिए, जिस तरह हमने माजी में देखा कि वहाँ पे बड़ी मजबूत तहरीकें चली जिन्होंने इंडिया की फ़ौजियों को जवाब दिया, जो मजालिम होते थे उसके वो रिएक्ट करते थे, वो रिएक्शन नहीं आ रहा। देखिए, रिएक्शन जब आएगा दोनों तरफ से तो फिर इंडिया मजबूर होगा कि वो कंप्रोमाइज़ करे, पाकिस्तान से बात करे, कश्मीर से बात करे, अक़वाम मुत्तहिदा में जाए, यूएनओ के पास इस्लामी मुल्क से जाके बात करें। बदकिस्मती कि हम हमारे इस्लामी ममालिक जिन्हें हम अपना चैम्पियंस कहते हैं, वो इंडिया के मोदी को जो मुसलमानों का कातिल है, जिसने मसाजिद शहीद की, उसको हम वेलकम कर रहे होते हैं, ठीक है, दुनिया भर में हम उसको वेलकम कर रहे हैं। तो हमारा मुसलमानों के अंदर ये जो तफरीक है ना कि हम कश्मीरियों को भूल गए हैं। हम पाकिस्तानी तो हम उसको ओन करते हैं, लेकिन और दुनिया में जो मुसलमान ममालिक हैं वो उस तरह ओन नहीं कर रहे। तो हमें कम से कम अपने इस्लामी ब्लॉक में जाके अपने मौक़िफ़ को मजबूत करना चाहिए कि कम से कम हम इंडिया को उस तरह वेलकम ना करें, मोदी को उस तरह इस्लामी मुल्क वेलकम ना करें जिस तरह वो आजकल कर रहे हैं। तो ये ना इसका असर जो है कश्मीरियों पर पड़ता है कि एक इस्लामी मुल्क के अंदर किस तरह मोदी को जो है ना वेलकम किया जा रहा है। तो वही वाली बात है कि जो हुर्रियत पसंद तरीके हैं उन्हें अपने आप को अपनी रिट को कायम करना होगा, अपने जंगजुओं को वहाँ जो है अपने तौर पे वहीं के जो वो बेटे हैं कश्मीरी उन्हें वहाँ रजिस्ट करना होगा, वो मजालिम जो उन पर ढाए जा रहे हैं उनको जवाब देना होगा। देखिए, जब आप खामोश हो जाएंगे तो दूसरी कुव्वतें भी खामोश होंगी। देखिए, अब 10-15 साल के अंदर हमने देख रहा है कि कोई ऐसी तहरीक नहीं चली, वो शहादतें जो होती हैं अब वो एक तरफा जो है मजालिम हो रहे हैं। कश्मीरियों की तरफ से कोई ऐसी तहरीक मजबूत नहीं हुई है। जो सीनियर सियासतदान थे जो कश्मीर की आवाज़ उठाते थे वो भी इतने यानी कि बीमार हो गए हैं और नई क़यादत सामने नहीं आ रही है। जो बड़े नाम थे वो भी आपने जेलों में चले गए, तो नई क़यादत का रुझान नहीं है। फिर इंडिया की जिस तरह इन्वॉल्वमेंट होती चली कश्मीर में तो वो रिएक्शन नहीं आ रहा। मैं समझता हूँ कि हमें कश्मीरियों में जो है वो इस चीज़ को, इस मैसेज को उजागर करने की ज़रूरत है। और पाकिस्तान की तरफ से जो यकीन पाकिस्तान जो है वो इंटरनेशनल फोरम भी बात कर सकता है, और ख़ास तौर मैं समझता हूँ कि ज़्यादा कामयाबी पाकिस्तान को उस वक्त होगी कि हम यूएनओ में जाके बात करें। पहले हम अपने इस्लामी मुल्कों को कम से कम मजबूत करें, तो अगर उनकी मुसलमानों की आवाज़ मजबूत होगी तो वो कश्मीर का मसला हल होगा। हमारे पास अभी इसी दौर के
7-8 महीनों की मिसाल मौजूद है चंद छोटे से हमास ने, जिनके पास कोई असला भी नहीं था, बहुत जो इसराइल जैसी कुव्वत से लड़ के उन्होंने अपनी बात को मनवाया, दुनिया उनकी बात को कबूल कर रही है, दुनिया भर में वो मैसेज गया 6-8 महीने के अंदर। क्या वजह है कि हम 75 साल से कश्मीरी मर रहे हैं, शहीद हो रहे हैं, मजालिम जा रहे हैं, वो आवाज़ उनकी उस तरह नहीं उठी जिस तरह फ़लस्तीनियों ने अपनी 7 से 8 महीने की जद्दोजहद में दुनिया में अपना एक मुकाम बनाया, और दुनिया भर की कुव्वतें उनके मसले को हल करने के लिए गौर कर रही हैं। तो हमें सही कि हम इस प्लेटफॉर्म पे पाकिस्तानियों को वर्क करने की ज़रूरत है कि किस तरह इंटरनेशनल सतह पे हम कश्मीरियों की आवाज़ को उठा सकते हैं। सही हुसैन तैयब साहब। ॾिसो जेॾी महिल कश्मीर जी ॻाल्हि थिए थी या फ़लस्तीन जी ॻाल्हि थिए थी त तव्हांखे ग्लोबली हिकिड़ो उन सां गॾोगॾु मुस्लमान लफ़्ज़ बि अचे थो, ऐं हिकिड़ी ग्लोबली ॾिठो वञे त हींअर हिकिड़ी एंटी मुस्लिम लॉ बि उन ते एतिरे ताईं जो फिल्मूं ठहियूं त माय नेम इज़ ख़ान आई एम नॉट टेररिस्ट, माना त मुस्लमान हिकिड़ो टेररिस्ट जे लाइ डिक्लेयर थियो। ठीकु, ज़रूरत इन शइ जी आहे त असांजो OIC इन शइ ते रोल प्ले करे, असांजा जेके इस्लामी ममालिक आहिनि उहे इन ॻाल्हि ते रोल प्ले कनि, ऐं असांखे इहा हाणे जेका 5th जनरेशन वारफेयर आहे न, इन जी स्ट्रेटजी जेका आहे न, उहा असांखे जहिड़े तरीक़े सां मां जेका रियासत जी हींअर जी पॉलिसी आहे, मां आई एम फुली सेटिस्फाइड, बाक़ी दोस्त न आहिनि त उहो उन्हनि जे आई रिस्पेक्ट देयर ओपिनियन, बट मुंहिंजो इहो मौक़िफ़ आहे त जेका रियासत जो हींअर या शुरू खां वठी जेको मौक़िफ़ कश्मीर जे लाइ रहियो आहे इहो बहितरीनु आहे, ऐं असांखे इनखे मज़ीद बहितर बणाइण जे लाइ असांखे ग्लोबली सेमिनार करणु खपनि। असांखे जेके एम्बेसीज़ आहिनि, जीअं अॼु एम्बेसीज़ पूरे दुनिया में पंहिंजो आवाज़ु उथारनि था, अहिड़े तरीक़े सां आवाज़ु उथारनि, ऐं ख़ासि तौर ते UN जे साम्हूं जीअं असांजो अॼु बि प्रोटेस्ट थियणो आहे, उहो प्रोटेस्ट थिए ईअं ई अहिड़े ई तरीक़े सां आवाज़ु उथारिबो। छो जो ॾिसो जंग जेकॾहिं तव्हां चाहींदव न त हीअ 2 न्यूक्लियर वेपन आहिनि, उन्हनि में जंग हाणे लठनि कुहाड़नि सां या बंदूकुनि सां त कोन्ह थींदी न, उहो बटण हलाइणो आहे, ऐं उहे ॿई रियासतूं तबाह थींदियूं ऐं पूरो ख़िते जो ख़ितो तबाह थींदो। हाणे ज़रूरत इन शइ जी आहे त डायलॉग सां इहे सॼियूं शयूं थियनि। दुनिया में जेतिरियूं जंगूं थियूं आहिनि उन खां बाद में उन जे आख़िरी कंक्लूजन जेको ईंदो आहे उहो उन जो डायलॉग ईंदो आहे, त उहो डायलॉग जे लाइ कन्विंस करिणो पवंदो हिंदुस्तान खे, ऐं हिंदुस्तान खे कन्विंस करण जे लाइ इहा सिर्फ़ु रिस्पॉन्सिबिलिटी पाकिस्तान जी न आहे, इहा तमामु मुस्लिम उम्मा जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। ख़ासि तौर ते इन ते OIC पंहिंजो रोल प्ले करे, जंहिंखां का बि विज़िबल ई न आहे, OIC जो को रोल ई कोन्हे, कंहिंखे ख़बर ई कोन्हे। अॼु जे नौजवान ॿारनि खां पुछो OIC छा आहे त उनखे ख़बर ई कोन्हे त OIC छा आहे। OIC पंहिंजो रोल प्ले करे, ऐं असांखे अहिड़े ई तरीक़े सां इन सेम स्ट्रेटजी ते असांखे आवाज़ु उथारिणो पवंदो। असांखे जेका 5th जनरेशन वारफेयर जी स्ट्रेटजी आहे, जेका टेक्नोलॉजी आहे, उन में असांखे सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रोटेस्ट करे कश्मीरनि सां बीहणो पवंदो। जंग इज़ नॉट सोल्यूशन एट एनी कॉस्ट, बिकॉज जंग तव्हां लठनि कुहाड़नि सां न कंदव, तव्हांजी 2 न्यूक्लियर रियासत आहिनि उहे रियासतूं तबाह थी वेंदियूं, ऐं असांखे डायलॉग जे तरफ़ वञणु खपे, डायलॉग जे तरफ़ वञणु खपे, ऐं डायलॉग जे सही सही। अच्छा, तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि सीमा कुमारी साहिबा, ऐं सेम सवाल मुंहिंजो तव्हां खां बि हूंदो त असांखे उहो कहिड़ो हिकु हे जेको उहो जेको वेपन जेको नुक़सानकार आहे ज़ाहिर आहे ॿिन्ही रियासतनि जे लाइ, अगरि उन तरफ़ असां नथा वञूं त कहिड़ो उहो क़दम असांखे खणणो आहे जेको ऑथेंटिक क़दम हुजे ऐं जेको जल्द हिन जेको मसइलो आहे उनखे हल करे सघे। जेकॾहिं मज़हब त कोई बि ख़राबु कोन हूंदो आहे, लेकिन जीअं मोदी जे तरीक़े सां हिंदू मज़हब खे खणी वञे पियो, ऐं हिनखे हिंदू ई तस्लीम नथी कयां, छो त हिंदू मज़हब में अहिड़ी तव्हां पूरो किताब पढ़ी ॾिसो न त हिते बि को लिखियलु कोन हूंदो त हिंदू मज़हब में अहिड़ियूं शयूं थींदियूं आहिनि, या इस्लाम बि मां पढ़ियो आहे काफ़ी, लेकिन उनमें बि अहिड़ो मतिलबु तारीख़ अहिड़ी कॾहिं बि कोन रही आहे। त मोदी हिकिड़ो जनूनी माण्हू आहे जेको मज़हब खे इस्तेमालु पियो करे, ॿियो कुझु न आहे। त उनखे उनजे लाइ उनजे मौक़िफ़ जे रिलेटेड अहिड़ो को मौक़िफ़ ॾियणु खपे जेको उनखे ख़बर पवे त ॾींहं जा तारा उनखे नज़र अचनि। त तव्हां चवण जो मतिलबु असांखे मज़हब खे पंहिंजी मर्ज़ी सां ऑल्टर करणु खपे? न, मज़हब खे न करणु खपे, असांखे पंहिंजो मौक़िफ़ कश्मीर असां नथा चाहियूं त कश्मीर खे पाकिस्तान खे ॾेई छॾियो, कश्मीर खे आज़ादु छॾियो। तव्हां पंहिंजे हुकुमरानी कश्मीर में छो रखी आहे? कश्मीरी आज़ादु आहिनि, उन्हनि खे आज़ादु जीअण जो हक़ ॾियो, उन्हनि खे आज़ादु करे छॾियो। सही, इहो बि असांजो मौक़िफ़ वञी सघे थो। असां इहो नथा चाहियूं तव्हां पाकिस्तान जी झोली में कश्मीर खे ॾेई छॾियो, लेकिन कश्मीर खे तव्हां आज़ादु त छॾियो। उन्हनि ते कर्फ्यू छो आहे? उन्हनि जे जेको कानूनी हैसियत आहे उहा तव्हां छो ख़तमु कई आहे? उन्हनि जो राइट आहे जीअं पंहिंजी ज़िंदगी जहिड़े तरीक़े सां जीअण चाहिनि जीअण ॾियो उन्हनि खे।
पंहिंजी फ़ौजूं वापसि घुरायो, पंहिंजा कर्फ्यू ख़तमु करायो। त अहिड़े तरीक़े जो असांखे मौक़िफ़ मुंहिंजे ख़्याल में रखणु खपे, मज़हब खां हटे करे। सही। त मुंहिंजे ख़्याल में वधीक कश्मीर जे लाइ स्ट्रॉन्ग मैसेज वेंदो। सही सही सही, ठीकु आहे। अच्छा, प्रोग्राम जे इख़्तिताम जी तरफ़ असां वञी रहिया आहियूं ऐं ही जेको हिकु कॉन्वर्सेशन जो हिकु सिलसिलो आहे, आई गेस इहो सॼो ॾींहुं अॼु जारी रहंदो। ऐं न सिर्फ़ु अॼोको ॾींहुं, मूंखे लॻे थो हीउ अहिड़ो टॉपिक आहे जंहिंखे हर ॾींहुं इन ई कॉन्वर्सेशन में रहणु खपे, जेसीं ताईं त इन कॉन्वर्सेशन जो, इन तमामु मसइले जो को हल नथो निकिरे, बिकॉज़ हो बि असां जहिड़ा ई इंसान आहिनि। चाहे तव्हां अगरि हींअर तव्हां जॾहिं तव्हां कश्मीर जी तरफ़ अखि खणी ॾिसो था त तव्हांखे उते चाहे जेको शहीद थियण वारो आहे उहो मुस्लिम नज़र ईंदो हुजे, पर उहो पहिरीं इंसान आहे। त हर इंसान जे लाइ असां उन्हनि रियासतुनि जी ॻाल्हि कई जेके मुस्लिम रियासतूं आहिनि, पर मूंखे लॻे थो हीअ इंसानियत जो क़त्ल आहे। हीअ कंहिं बि मज़हब में, कंहिं बि रियासत में, कंहिं बि माण्हू जे कंहिं बि कास्ट ज़ात पात सां इन जो को तालुक़ ई न आहे। हीअ पहिरीं इंसानियत जो क़त्ल आहे, उनखां पोइ कंहिं रियासत जो या पोइ कंहिं मज़हब जो क़त्ल आहे। सो सभिनी खां पहिरीं असांखे उन इंसानियत खे बचाइणो आहे। ऐं जेतिरियूं क़ुवतूं दुनिया में ग्लोबली जेतिरी क़ुवतूं इंसानियत लाइ कमु कनि पियूं, उन्हनि तमामु माण्हुनि जो इशू आहे। सो उन्हनि तमामु माण्हुनि खे हिननि ते कमु करिणो आहे। थैंक यू सो मच असां गॾु हुजण जे लाइ, अॼोके ॾींहं में असांजे हिन ट्रांसमिशन में पंहिंजा लफ़्ज़ शामिल करण जे लाइ। तव्हां ॿिन्ही जी बि वॾी महिरबानी असां गॾु हुजण जे लाइ, असांजे प्रोग्राम में पंहिंजा जेके क़ीमती लफ़्ज़ आहिनि उहे शामिल करण जे लाइ। आख़िर में जीअं असां सभु पाकिस्तानी या हिकु या मुस्लिम या जंहिं कंट्री में जिथे जिथे ही एहतजाज जेको आहे उहो रिकॉर्ड करायो पियो वञे, ही जेको यकजहती जो इज़हार आहे जिथे कयो पियो वञे, असां सभई पंहिंजो जीअं पार्ट प्ले करे रहिया आहियूं, ईअं ई हाशिम भाई जी तरफ़ां बि हिकु नंढो सो पार्ट आहे जेको ज़रूरु तव्हां सभिनी जे साम्हूं पेश कयो वेंदो। इंशाअल्लाह मुलाक़ात वरी ॿिए प्रोग्राम में थींदी। तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी हाशिम भाई। इस दुनिया के गम जाने कब होंगे कम, इस दुनिया के गम जाने कब होंगे कम, जीने वालों पे सदा बेजुर्म खता होते रहे हैं सितम, जाने कब होंगे कम, इस दुनिया के गम जाने कब होंगे कम। किया जिसने गिला मिली उसको सजा, कई बार हुआ यहाँ खूने वफा, बस यही है सिला दिल वालों ने दिया, यहाँ दार पे दम जाने कब होंगे कम, इस दुनिया के गम जाने कब होंगे कम। कोई आस नहीं एहसास नहीं, दरिया भी मिला बुझी प्यास नहीं,
एक हम ही नहीं, जिसे देखो यहाँ वही आँख है नम, जाने कब होंगे कम इस दुनिया के गम, जाने कब होंगे कम। जीने वालों पे सदा बेजुर्म खता होते रहे सितम, जाने कब होंगे कम इस दुनिया के गम।